जिंदाबाद हुजे हुनर जिंदाबाद, तालीम जिंदाबाद हुजे हुनर जिंदाबाद। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, ही लाइव ट्रांसमिशन है कल्चरल डे के हवाले से सभी के भलीकार ज़ोया बलोच ए माया कायनात मुग़ल। सो नाज़रीन, ही जो ॾियारो है इलाही खूबसूरती से इलाही एक्साइटमेंट से मल्हाइजी रहियो आहे। कीअं आहियो तव्हां? ठीकु आहियो? बिल्कुलु अल्हम्दुलिल्लाह। तव्हां कीअं आहियो? माशाअल्लाह इलाही प्यारो था लॻो, इलाही सुठी ड्रेस आहे तव्हांखे पातल ऐं यकीनन असां जेके व्यूअर्स आहिनि उन्हनि बि सुठियूं ड्रेसिस पातियूं हूंदियूं। अॼु जेको ॾियारो आहे इन ॾियारे ते सभिनी सिंधियुनि खे जेके बि कराची खां कश्मीर ताईं रहनि था, जेके पाकिस्तानी आहिनि, दुनिया में जेके बि असांखे ॾिसनि पिया उन्हनि सभिनी खे असां जेको आहे मुबारकबाद पेश कंदासीं महरान टीवी जे तरफ़ां। ऐं महरान टीवी जो हमेशह इहो ई नारो आहे त तालीम पिरायो सिंध संवारियो। ऐं हींअर गॾियल मीडिया जेको ही ॾियारो मल्हाए रही आहे ऐं इहा ई सोच आहे त तालीम खे जेको आहे उहो अॻियां आणणो आहे। सो नाज़रीन, अॼु जेके तव्हांखे हिन में रंग नज़र अचनि पिया, रलियूं आहिनि, मुख़्तलिफ़ रंग आहिनि, अजरक सभिनी खे पहिरियल आहे, सुठा सुठा कपिड़ा पातल आहिनि, सभु एक्साइटमेंट आहिनि, सभु ख़ुशि आहिनि ऐं जिते किथे ख़ुशियूं मल्हाइजी रहियूं आहिनि। जेकॾहिं मार्केट्स में वञूं त उते बि हर कोई जेको आहे उहो ईअं खणी चऊं शॉपिंग करे रहियो आहे, को पंहिंजे लाइ ड्रेसिस वठी रहियो आहे, मुख़्तलिफ़ रंग आहिनि, ख़ुशियूं आहिनि। ऐं नाज़रीन, जॾहिं असां सिंध ते नज़र विझूं था त सिंध जा जेके माग आहिनि, मकान आहिनि, उहे बि इलाही ख़ूबसूरत आहिनि। कीअं लॻंदा आहिनि तव्हांखे? काइनात ज़बरदस्त, ॾाढो प्यारो आहिनि, सभु इलाही सुठा लॻंदा आहिनि यकीनन। ऐं जेकॾहिं न ॻाल्हि कजे थर जी, उमरकोट जी थर कीअं आहे? ख़ुशि आहे? ठीकु आहे? बिल्कुलु थर त जेकी आहे हो ज़बरदस्त आहे। सिंध जी जेकी काछी खां कारूंजर ताईं ख़ूबसूरती नज़र ईंदी आहे न। ऐं जॾहिं बारिशूं पवंदियूं आहिनि इलाही सावक थी वेंदी आहे। उन खां अलावा सो नाज़रीन, तो असांजो जेको प्रोग्राम जेको आहे उनजो बाक़ाइदा आगाज़ थी चुको आहे। असांजो पूरो सथ जेको आहे उन जे तरफ़ां ही रंग भरियल आहिनि। असां सां गॾु महिमान बि आहिनि ऐं हिन प्रोग्राम में जेके महिमान आहिनि उन्हनि जो असां तारीफ़ कराईंदी हलां। असांजा जेका पहिरीं महिमान आहिनि से आहिनि फराज शबीर, न्यूज़ कास्टर आहिनि, असांजे सथ जी साथी आहे, न्यूज़ कास्टिंग कंदी रहंदियूं आहिनि। हमेशह हिननि जी ड्रेसिस जी तारीफ़ कंदी आहियां। अॼु बि इलाही ख़ूबसूरत ड्रेस हिननि खे पातल आहे। जी फरा, मुबारकूं अव्हांखे। ख़ैर मुबारकूं। कीअं पियो लॻे अॼु एॾो ख़ूबसूरत सेट ॾिसी करे? सुठो पियो लॻे, ॾाढो इलाही ख़ूबसूरत रंग निखरी पिया आहिनि कल्चर जे हवाले सां, तमामु सुठो। असांजे लाइ त इहो इलाही मतिलबु सुठो ॾियारो आहे ऐं हर कंहिंखे भलाइण बि बिल्कुलु तमामु बहितरीनु, इलाही ख़ूबसूरत। असां सां गॾु जेके ॿी महिमान आहिनि से आहिनि डॉक्टर उज़मा राजड़, उहो बि सम्झो त महरान टीवी जो जेको आहे हिसो आहिनि। हमेशह ईंदी रहंदियूं आहिनि, बीमारियुनि जे हवाले सां असांखे आगाही ॾींदियूं रहंदियूं आहिनि। असांजे जेके व्यूअर्स आहिनि उहे ॿुधंदा रहंदा आहिनि, सिखंदा रहंदा आहिनि। सो असांजी ख़ुशियुनि में शामिल थियूं आहिनि। भली कार चवंदासीं प्रोग्राम जेका लाइव ट्रांसमिशन आहे हुन में अव्हांखे कीअं पियो लॻे डॉक्टर साहिबा हिन सेट ते अची करे? अॼु जेको आहे अजरकूं विखेरियल आहिनि, अॼु जेके एॾा सुहिणा रंग आहिनि, वरी जेकॾहिं सेट ते ॾिसिजे त मुख़्तलिफ़ जेके पेशा आहिनि उन्हनि खे बि ज़ाहिर कयो पियो वञे। अॼु जेका डेकोरेशन तव्हां कई आहे उहा ॾाढी ज़बरदस्त आहे ऐं उनजी मां तव्हांखे मुबारक ॾींदसि, तव्हांखे, तव्हांजे डायरेक्टर साहब खे ऐं सभिनीनि खे कपिड़ा एॾा सुहिणा पातल आहिनि माशाअल्लाह। ऐं जेको आहे मतिलबु वॾो इंजॉय पिया कयूं। तमामु बहितरीनु ड्रेस तव्हांखे बि पहिरियल आहे, ज़बरदस्त। ऐं असां सां गॾु ॿी जेका महिमान आहिनि से बि डॉक्टर आहिनि, डॉक्टर इकरा शोएब। भली कार चवंदासीं प्रोग्राम लाइव ट्रांसमिशन में कल्चरल डे जे हवाले सां जेका थी रही आहे, छा चवणु चाहींदा? कीअं महसूस कयो पिया हिते? सभिनी खां पहिरीं त बिस्मिल्लाह रहमान रहीम, या का नाबुदो या का नस्तईन। सभिनी खां पहिरीं सभिनी व्यूअर्स खे जेका हिते पंडाल में वेठा आहिनि सभिनी खे मुंहिंजो अस्सलाम वालेकुम। ऐं असां हिकिड़ो तव्हां चवंदा त इहा असांजो हिकिड़ो त्योहार आहे, ईद खां पोइ हीअ ई असांजो आहे त्योहार। सिंध ते ख़ुशियुनि जो ॾींहुं आहिनि, छो जो इहो ई असांजी मीन्स कल्चर, अव्हांजी सकाफ़त खे मीन्स अया कयो था सॼे, हाँ उजागर कयो था, एग्ज़ैक्टली सॼे वर्ल्ड में। ऐं सिंधी सकाफ़त त इलाही मीन्स इलाही पुरानी आहे, एग्ज़ैक्टली। त इन करे असांजे ॿारनि खे बि ख़बर पइजी वञे त इहा अजरक जे आहे, अजरक जे पुठियां बि हिकिड़ी कहानी आहे, अजरक जे पुठियां बि हिकिड़ी हिस्ट्री आहे। ऐं असां त माण्हू आहियूं मोहबत जा, जेके ॿिया महिमान आहिनि उन्हनि जो नाज़रीन असां सां तारीफ़ कराईंदी हलां। उन्हनि खे असां दिलि जे गहराइनि सां भली कार चवंदासीं। भलारी भिट खां आया आहिनि डॉक्टर अली लंजवाणी, माशाअल्लाह सूफ़ी यूनिवर्सिटी खां आहिनि ऐं पहिरियां भिट शाह जा PhD आहिनि। भली कार चवंदासीं प्रोग्राम सुबह महरान में कीअं महसूस कयो पिया? साईं सदाई करीम मथे सिंध सुकार, दोस्त मिठा दिलदार आलम सब आबाद। वाह वाह, पूरे आलम ले दुआ कई है शाह साहब। महरान टीवी जो ही इंतहाई खूबसूरत ऐं दिल फरेब सेट, उन में तव्हां साईं गुलाम नबी मोराई साहब,
अदा गुलाम मुर्तज़ा या ॿियो महिराण टीवी जो पूरो सथ ऐं उन खां पोइ सिंध जी कुंड कुड़िछ में रहंदड़ असांजा सिंधवासी जेके अजरक टोपी जे हिकिड़े गुलदस्ते में मलबूस आहिनि उन सॼे सिलसिले में ऐं सभिनी खे हिकिड़ी मुबारकबाद हिन प्रोग्राम जे तवसत सां पेश करियां थो ऐं यकीनन असां इल्मु पिरायो सिंध संवारियो जो जेको असां हिन में स्लोगन खयो आहे ऐं ही असां सभु गॾु थिया आहियूं इहो हिकिड़ो इंतिहाई मानाखेज़ ऐं ईअं सम्झो त असांजी सकाफ़त असांजी तहज़ीब जो पुराणो माना ईअं सम्झो त ॻांढापो रहियो आहे सही तमामु बहितरीन ऐं यकीनन असां हिकिड़े हर मुख़्तलिफ़ परगिणनि सां तालुक़ माण्हुनि जो हूंदो आहे सिंध अहिड़ो परगिणो आहे जंहिंमें भिटाई वादी महराण ऐं उन जी आबो हवा ऐं वरी पोइ उन में जेकॾहिं दिसंबर में तव्हां अजरकुनि में तव्हां मलबूस थी वञो ऐं सम्झां पियो इन में असांजे लाइ ख़ुशी ऐं मुसरत जहिड़ी इन खां वधीक ॿी कहिड़ी ॻाल्हि तमामु ख़ूबसूरत तव्हां ॻाल्हि कई जेकॾहिं सिंध ही जेका असांजी आहे प्यारी सुहारी सिंध आहे इन में हर शहर जी अगरि ॻाल्हि कजे त हर शहर ख़ूबसूरत आहे उमरकोट ऐं थर जी असां ॻाल्हि कयूं था पर उन सां गॾोगॾु ॿिया बि शहर आहिनि मीरपुखास आहे टंडो अलायार आहे टंडो मोहम्मद खान आहे बदीन आहे रूपा माड़ी जी ॻाल्हि कजे या उन खां अलावा ॿिया जेके शहर आहिनि सो हिन प्रोग्राम में मंगन जे शहर जी ॻाल्हि कजे हैदराबाद जी शहर जी ॻाल्हि कजे बिल्कुलु बिल्कुलु ईअं सम्झो जीअं दुनिया में पेरिस मशहूर आहे गुलाम शाह कलोड़ो जो मुनारो हिते आहे ऐं ही जेको शहर आहे ईअं खणी चऊं त ही जेको ॿियो शहर आहे वॾो जेको आहे न सिंध जो वॾो ॿियो शहर आहे यकीनन इन में सो इलाही ख़ूबसूरत ऐं गुलाम शाह कलोड़ो जो हिते जेको आहे मुक़बरो बि आहे ऐं उन सां गॾोगॾु ॿियूं बि ख़ूबसूरतियूं इलाही नज़र अचनि थियूं ऐं वरी जेकॾहिं जामशोरो जी ॻाल्हि कयूं था त उहो बि हवाउनि जो शहर आहे ऐं तालीम जो गढ़ आहे जामशोरो हैदराबाद जो ही जेको ख़ितो आहे हिननि जे हवाउनि में अहिड़ी त सुरहाण अथव त तव्हां क़दीम ज़माने खां ॾिसंदव मोहाणा लोहाणा पठान सैयद अरब मुख़्तलिफ़ क़ौमनि जूं जेके हिते अची आबाद थिया अथव न सभिनी खे हिन ख़ुशबू हिकिड़े सकाफ़त में बिल्कुलु तमामु ख़ूबसूरत ॻाल्हि कयो ऐं जेकॾहिं असां भिटाई जो रंग जेको आहे उहो इन में असां शामिल न कयूं त मुंहिंजे ख़्याल में ही जेको असांजो प्रोग्राम आहे उहो बि अधूरो रहिजी वेंदो सो हिन सॼी सिंध जी जेका सूंह आहे शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जेके शाइरनि जा सरताज आहिनि सो असां सां गॾु जेके महिमान शख़्सियतूं शामिल थियूं आहिनि से बि बिटशा खां आयल आहिनि उन्हनि जी तंद असां ॿुधंदासीं सो असांजा जेके पहिरियां महिमान आहिनि से आहिनि क़ाइम लंजवाणी फ़क़ीर सेंटर ते वेठल आहिनि ऐं पहिरियां जेके आहिनि से आहिनि ख़ालिक ॾिनो लंजवाणी फ़क़ीर ऐं जेके ॿिया महिमान आहिनि से आहिनि रफ़ाक़त लंजवाणी फ़क़ीर हाणे छा ॿुधाईंदा असांजे व्यूअर्स खे अचो त नाज़रीन असां तंद ॿुधूं था बिस्मिल्लाह कयो मथा सिंध सुकार मिया ला 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 करी मथे सिंध सुकार हाँ करी मथा सिंध सुकार दोस्त मिठा दिलदार आलम सबाबाद करी हाँ दोस्त मिठा दिलदार आलम सबाबाद करी ओ करीम करीम तू मौला ला अज पुड़ो तर पार दे ककरा क्या मिया ला ला ला
दाते मियल जी औरत न रोक्याई पलर पल जाई संगारन सुखतिए मियाला ला 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 ओ करीम करीम तू ओ तू मौला ला बतायूं वरी वधाए आयूं मिया ला 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 ओ करीम करीम तू माला ला आई मैं गमला आई बूंद बा कंदी यस कपड़ा दासा कंदी यस कपड़ा ला लार लईंदा वछड़ा बंबावा कंदी यस कपड़ा ला गोंजा कंदी यस कपड़ा ला अब्दुल लतीफ चैला सैयद तू सा कंदी यस कपड़ा ला कंदी यस कपड़ा ला मैं गमला कपड़ा बूंद यार
माशाल्लाह माशाल्लाह ज़बरदस्त इलाही ख़ूबसूरत बहितरीन तंद आहे ऐं यकीनन जॾहिं असांजे हिन सेट ते तंद शाल अब्दुल लतीफ़ भिटाई जी न हुजे ऐं उन्हनि जो नालो न हुजे उन्हनि जी शाइरी न हुजे त हीउ प्रोग्राम जेको आहे या हीअ जेका असांजी जेका सुहारी सिंध आहे उन में असां ईअं खणी चऊं त हिकिड़ो ख़ाल रहिजी वेंदो आहे। सो नाज़रीन असां सां गॾु हिन प्रोग्राम में मुसाफ़िर बि मौजूदु आहिनि। फराह कीअं पिया महसूसु कयो सभ खां पहिरीं त हीउ जेको रंग आहे जेको शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जो रंग आहे असांजे हिन प्रोग्राम में? सुठो, मूंखे त इलाही सुठो लॻंदो आहे पंहिंजे सिंधी जेका आहे सो कल्चर ऐं सिंधीअ जे हवाले सां पंहिंजी सिंधी सकाफ़त खे उजागर करण जे लाइ ऐं शाह लतीफ़ जी त शाइरी ऐं जेका आहे सो सॼो ई असांजो मतिलबु असांजी त पहचान आहे। बिल्कुलु असांजी त पहचान आहे शाह लतीफ़ जी शाइरी ऐं असांजी इन खां अलावा बि अजरक टोपी ऐं इन खां अलावा बि ओताकूं सजल कचरियूं मच कचरियूं असांजी सकाफ़त आहे। असांखे तमामु सुठो लॻंदो आहे, तमामु सुठो लॻंदो आहे त इनखे उजागर कजे अञा वधीक जेका आहे सो इहे सेलिब्रेट कजंदी आहे। अच्छा, तव्हां न्यूज़ कास्टिंग बि कंदा आहियो त उन में तव्हां मुख़्तलिफ़ जेके आहिनि मच कचहरियूं या मुख़्तलिफ़ अहिड़ा प्रोग्राम जेके सिंध जे हवाले सां थींदा रहंदा आहिनि सो उन्हनि खे तव्हां हाईलाइट कंदा आहियो, कीअं लॻंदो आहे? तमामु सुठो लॻंदो आहे। पंहिंजे कल्चर खे हाईलाइट करण सां त असांखे ख़ुशी महसूसु थींदी आहे। असांखे इलाही सुठो लॻंदो आहे त असां जेका आहे सो पंहिंजे ई कल्चर खे प्रोमोट कयूं था, पंहिंजे ऐं करण बि घुरिजे। सही, ऐं असांखे पंहिंजे इलाही ख़ूबसूरत कल्चर आहे। जेकॾहिं अजरक खे ॾिठो वञे जस्ट हिकिड़ी अजरक जेका आहे उहा बि एॾी ख़ूबसूरत लॻंदी आहे, जी न भरिजंदो आहे जॾहिं उनखे ॾिसंदा आहियूं। बिल्कुलु, ऐं ॿोली बि पंहिंजी मिठड़ी सिंधी ॿोली आहे, सिंधी मिठड़ी ॿोली आहे। मतिलबु त असांखे बि पंहिंजे ॿारनि खे बि इहा तरबियत ॾियणु घुरिजे। उन्हनि खे बि मतिलबु असांखे सम्झाइणु खपे, असांखे ॿुधाइणु खपे त पंहिंजी सकाफ़त ऐं सिंधी ॻाल्हाइण ते तवजो ॾियारियूं पंहिंजे ॿार खे। सभ खां वॾी ॻाल्हि त इहा ई आहे। तमामु सिंधी ॿोली असां पुछंदासीं केतिरो असां फॉलो कयूं था या स्कूल्स में केतिरो पढ़ाई थी वञे या ॿार जेके आहिनि उहे केतिरो सिखी रहिया आहिनि, केतिरो ॻाल्हाए रहिया आहिनि, केतिरो लिखी रहिया आहिनि। बिल्कुलु, ॿारनि खे त मां सम्झां थी त सिंध में काफ़ी हद ताईं सिंधी खे इग्नोर कयो वेंदो आहे ऐं स्कूलनि में उन लेवल ते सिंधी हाणे न आहे। रीज़न्स कहिड़ा आहिनि, कहिड़ा कारण आहिनि? मां सम्झां थी त जेको बेसिक स्ट्रक्चर आहे उन में कुझु फॉल्ट आहे। छो त जीअं असांजा स्कूल ॿार पढ़णु था वञनि, ठीकु आहे, ॿार स्कूल पढ़णु जीअं वेंदा आहिनि त ॿारनि जो छा थींदो आहे त टीचर उन्हनि खे पहिरें ॾींहं ते चवंदो आहे त तव्हां जेको आहे अंग्रेज़ी ते घणो ध्यानु ॾियो ऐं उर्दू ऐं सिंधी एतिरा इम्पोर्टेंट न आहिनि। ठीकु आहे। अच्छा, हीअ जेका दिमाग़ में हुननि जे ज़हन में हिकिड़ी ॻाल्हि वेहे थी त हीअ शइ हिकिड़ी एतिरी अहम न आहे त उन जे करे हे सब्जेक्ट निग्लेक्टेड थींदा पिया वञनि ऐं ॿार जॾहिं पहुचे थो 8हीं दर्जो करे 9हीं क्लास में त तॾहिं उनखे ख़बर थी पए त सिंधी ऐं उर्दू जो पेपर त इलाही इम्पोर्टेंस रखे थो, अहमियत रखे थो। त हीअ जेका बेसिक स्ट्रक्चर स्कूलनि में जेका आई आहे, कैम्ब्रिज सिस्टम आयो आहे, उन कैम्ब्रिज सिस्टम जे करे जेके ॿार ॿिनि हिसनि में डिवाइड थिया आहिनि कि हिकिड़ो त मैट्रिक सिस्टम वञे थो, हिकिड़ो कैम्ब्रिज सिस्टम वञे थो, उन में टीचर जेके आहिनि बेसिक लेवल ते ग़लति ॻाल्हि ॿारनि जे ज़हन में विझी थो छॾे
जंहिंजे करे ॿारु एॾो ध्यानु नथो ॾिए। ऐं जीअं असां नंढा हूंदा हुआसीं त असांखे सिंधी जे पेपर जो त टेंशन ई न हूंदो, न उर्दू जे पेपर जो टेंशन हूंदो, ऐं उन सां जेके रिलेटेड सब्जेक्ट हुया जीअं पाकिस्तानी स्टडीज़ या इस्लामियात जेका असां सिंधी या उर्दू में ॾींदा हुआसीं उन्हनि जो असांखे फ़िक्र ई न हो, असांखे ॿियनि सब्जेक्टनि जो टेंशन हूंदो। ऐं जॾहिं हे 4 पेपर असांजा रहंदा हुया त सम्झ असां सम्झंदा हुआसीं असांजा पेपर ख़तम थी विया आहिनि। तमामु ख़ूबसूरत, मतिलबु सिंधी जेका ॿोली हुन ते घणो ध्यानु हो, असां पढ़ंदा बिल्कुलु। हुआसीं, ॾिसंदा हुआसीं, ॻाल्हाईंदा स्लेटूं लिखंदा ऐं हुआसीं। वधीक असां हिन ते ॻाल्हि ॿोल कंदा हुआसीं, पर ब्रेक जो टाइम थियो आहे ऐं नाज़रीन तव्हांखे ख़बर आहे त ही जेको प्रोग्राम रिथियो वियो आहे या ही जेको कल्चरल डे सिंध में मल्हायो पियो वञे, इन में अॼोको जेको स्लोगन आहे हमेशह जो जेको मेहरान टीवी जो स्लोगन आहे उहो इहो ई आहे त इल्मु पिरायो सिंध संवारियो। इन सां असां ब्रेक वठंदासीं, ब्रेक खां पोइ वापसि ईंदासीं, केॾांहुं न वञिजो, असां सां गॾु रहिजो। तालीम जिंदाबाद हुजे हुनर जिंदाबाद, तालीम जिंदाबाद हुजे हुनर जिंदाबाद। वेलकम बैक व्यूअर्स, नाज़रीन तव्हां ॾिसी रहिया आहियो अॼु जेका लाइव ट्रांसमिशन आहे कल्चरल डे जे हवाले सां आहे इल्मु पिरायो सिंध संवारियो। ऐं यकीनन जॾहिं असां इल्मु हासिल कंदा आहियूं तॾहिं असां पंहिंजी सुहारी सिंध खे बहितर खां बहितर बणाए सघूं था। ऐं नाज़रीन मूंसां गॾु जेके होस्ट आहिनि से आहिनि काइनात मुग़ल साहिबा। सो उन्हनि सां बि ॻाल्हि ॿोल थी रही आहे, कचहरी बि थी रही आहे। काइनात भला ही रंग कीअं थो लॻे, यूनिवर्सिटी बि आहे, उनजा शागिर्द बि आहिनि, उन में बि असां कल्चरल डे जेको आहे सेलिब्रेट कंदा रहंदा आहियूं। ऐं अॼु जेको ही सेट आहे इहो सेट तव्हां कीअं महसूसु हिन में कयो पिया? सेट माशाल्लाह ॾाढो इलाही ख़ूबसूरत आहे। अच्छा, सिंध यूनिवर्सिटी पेनाफ्लेक्स ते बि आहे ऐं उन में जेको आहे न बुक जेको आहे असां जेके हिते सेट में मतिलबु मुख़्तलिफ़ जेको आहिनि उहो असांखे सिंध जे हवाले सां ॿुधाई, ही जेकी पिक्चर्स असांखे लॻे थो की असां जेको आहे कल्चर डे मल्हाए रहिया आहियूं। जोश ख़रोश इहो वलवलो आहे जेको एतिरा माण्हू ॾिसूं था ऐं मथे जेके पेनाफ्लेक्स में आहिनि एॾो ख़ुशी जो इज़हार पिया कनि ऐं मुख़्तलिफ़ जेको अॼु रगूं पातल आहे उन सां गॾोगॾु जेको सिंध जो रंग आहे हर जेकॾहिं उनखे ॾिठो वञे पेशे खे त हिन में ज़ाहिर कयो वियो आहे। ऐं तालीम खे त सभ खां अवल जेको आहे तरजीह आहे, छो जो उहो सभिनी जेके बि फील्ड्स आहिनि उन्हनि सभिनी खे कवर करे थी, या उहे इन्ही खां जेकॾहिं तालीम असां वटि आहे तॾहिं असां कंहिं फील्ड में जेको आहे वञी करे असां हुन में महारत हासिल करे सघूं था। सो नाज़रीन असां सां गॾु हिन प्रोग्राम में महिमान शख़्सियतूं आहिनि जंहिंमें डॉक्टर्स बि मौजूदु आहिनि, जंहिंमें जेको आहे शाह साईं जी जेके तंद असांखे ॿुधाए रहिया आहिनि, जेको कलाम पेश करे रहिया आहिनि, लंजवाणी फ़क़ीर असां सां मौजूदु आहिनि, हुन सां गॾोगॾु न्यूज़कास्टर बि मौजूदु आहिनि हिन प्रोग्राम में ऐं जेके मेहरान टीवी जो हिसो आहिनि। ऐं डॉक्टर अली लंजवाणी जी जंहिंजी मूं ॻाल्हि कई त उन्हनि जी जेका PhD आहे सा भिटशा ते आहे। सो पहिरियां भिटशा जा PhD आहिनि। डॉक्टर अली लंजवाणी साहब कीअं महसूसु कयो पिया अॼोके ॾींहं ते इल्मु पिरायो सिंध संवारियो? हा बिल्कुलु, भिटाई जो बि पैगाम इल्मु आहे। पिरायो त पढ़णु त परूड़णु न त पढ़णु आहे मज़ाक। वाह, इन खे हिकिड़ो ॿियो बि माण्हू चई सघे थो त पढ़णु त कड़ हणणु। असां वटि जीअं सिंधी हुनुर आहे न, तव्हां ॾिठो हूंदो त RC या टिक औरतूं ईअं सुई सां पोए छॾींदियूं आहिनि जो उनखे कड़ लॻी वेंदी आहे, जो कपिड़ो छिजी वेंदो आहे पर माना उहा कड़ न टुटंदी आहे। शाह साईं चए थो पढ़णु त कड़ हणणु, पढ़णु त परूड़णु न त पढ़णु आहे मज़ाक। सबक सिपेरिन जे अंदर कई ओताक, तूं पार लंघाई पाक ऐं हर्फ न ॼाणा हिकिड़ो। यानी इल्मु ऐं शाह साईं जो अहिड़े क़िस्म सां अहिड़े तरीक़े सां शाह साईं जे रिसाले में तव्हां इल्मु जो तरीक़ेकार ॾिसंदो उहो आहे सिंपल टू कॉम्प्लेक्स। पहिरीं तव्हां आसान जेके कॉन्सेप्ट आहिनि उहे पढ़ो ऐं उन खां पोइ तव्हां वरी जेके आस्ते आस्ते तव्हां इन डेप्थ में वेंदो, ॾुखिया लफ़्ज़ इहे शयूं तव्हां सिखंदो। बिल्कुलु ॿारनि जे मिज़ाज मुताबिक़ इहा शइ ठहिकी अचे थी। जेकॾहिं सकाफ़त ऐं कल्चर जो ॾिहाड़ो आहे उन में असां हिते तव्हां सां गॾु वेठल आहियूं। ॾिसो, सकाफ़त, सभ्यता, तमदन, रहणी, इहे लफ़्ज़ सभु माना सकाफ़त ऐं कल्चर जे लाइ इस्तेमालु कया वेंदा आहिनि। कल्चर बुनियादी तौर ते असांजो ईअं सम्झो त हुनुर, फन, ॿोली, लिबास, रहणी कहणी, इन्हनि सभिनी खे मिलाए जेको हिकिड़ो समटोटल ठहे थो उहा असांजी सकाफ़त आहे। ऐं मां तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां त सिंध जी जेका सकाफ़त आहे उन में एतिरी त हू माना जिदत बि आहे, ट्रांसमिटिव बि आहे। यानी उहा ॿियनि इलाइक़नि न, माना असांजो परगिणो माना सिंध हिते थियो, वरी हितां खां बैन अक़वामी सतह ते बि आस्ते आस्ते तव्हां ॾिसंदो मुख़्तलिफ़ गाननि में मुख़्तलिफ़ जेके पॉप सिंगर्स आहिनि उहे किथे कंहिंखे टोपी पातल हूंदी, किथे अजरक कंहिंखे पातल हूंदी,
यानी इहो तव्हांजो मैसेज दुनिया पूरी ताईं कन्वे थिए पियो। त हाणे जेकॾहिं उन ॻांढापे सां वरी असां इल्म जो जेको थीम आहे उनखे मर्ज कयूं था त यकीनन असांजो इहो हिकिड़ो वचन थिए थो पंहिंजे इलाइक़े सां, पंहिंजनि माण्हुनि सां, पंहिंजे खिते सां, पंहिंजे माना ॿारनि सां, ऐं उन खां अलावा जेके तइलीमी इदारा आहिनि उन्हनि में वरी सकाफ़त जो ॾिहाड़ो हम निसाबी सरगर्मियुनि तौरु मल्हायो वञे। तमामु ख़ूबसूरत ॾाढी सुठी ॻाल्हि कई आहे। ॾाढो माना हिकिड़ो असांजे ज़हननि जी ओसर थिए पई, तरबियत थिए पई ऐं ईअं ई जेको आहे तरबियत हुजणु खपे। ऐं तालीम जे हवाले सां जेकॾहिं ॻाल्हि कयूं था त डॉक्टर इकरा सां मौजूदु आहिनि, छा चवणु चाहींदा, तालीम केतिरी ज़रूरी आहे हिन सिंध खे संवारण में? इलाही ज़रूरी आहे तालीम। मां त हिकिड़ी ॻाल्हि तव्हांखे ॿुधाईंदसि जेका मूंखे इलाही वणंदो आहे, बिट शाह जी अमीन शाह अब्दुल लतीफ़ बिटाई जो हिकिड़ो शेर आहे, मोहब्बत जंहिंमें मन में से मेरा की थियण, अव्वल ॾींहुं सजदो अल्लाह खे, मोहब्बत जिन जे मन में से मेरा की थियण, अव्वल ॾींहुं सजदो अल्लाह खे, अव्वल ॾे सजदो अल्लाह खे, पोइ ख़ल्क़ जी ख़िदमत कनि, पोइ ख़ल्क़ जी ख़िदमत कनि, इहे कीअं न वली थियण, इहे कीअं न वली थियनि, जंहिं इश्क कयो अल्लाह सां, जंहिं इश्क कयो अल्लाह सां। त असांजी त सकाफ़त में इश्क आहे, मोहब्बत आहे ऐं ख़िदमत ख़ल्क़ आहे। जीअं असांजे पाण नबी सगोरो चयो आहे त इश्क मीन्स इल्मु हासिल कयो, तव्हांखे चीन बि वञणु खपे। त असांजी त बेसिक में आहे। ऐं जीअं डॉक्टर साहिबा ॻाल्हि कई, मां उन ॻाल्हि खे सेकेंड कंदमि त असांजे इंफ्रास्ट्रक्चर में इलाही गैप आहे। हीअ सॼी जेका तव्हांखे प्राइमरी लेवल, जीअं मीन्स डॉक्टर साहब चयो त शाह अब्दुल लतीफ़ बिटाई जो जेका रिसालो आहे हुन में ॿारनि जी हिकिड़ी तरबियत मिले पई, त असांखे हुनखे कोड ऑफ कंडक्ट करणु घुरिजे। अच्छा, इन वॉइड खे कीअं भरिजे? तव्हांखे मीन्स पहिरीं जेका मॉनिटरी ऐं जेका बेसिक लेवल हूंदी आहे हुनमें तव्हांखे सिंधीअ खे हिकिड़ो स्ट्रॉन्ग सब्जेक्ट ऐं हिकिड़ो मीन्स जेका हूंदो आहे न, मीन्स तव्हांखे करिणो आहे, चॉइस कोन्हे। जॾहिं तव्हां हुनजी तालीम ते मीन्स छो तालीम हिकिड़ी शइ आहे एसेंशियल बेसिक बिल्कुलु। छो मां जॾहिं 9th कई त मूंखे भई उहो बसि इंग्लिश, मां कॉन्वेंट स्कूल जी आहियां त इंग्लिश तव्हांजी सुठी हुजणु खपे, तव्हांजी सिंधी में मार्क्स इंग्लिश में मार्क्स सुठो हुजणु खपे। इंग्लिश जी जेकॾहिं ॻाल्हि कजे त ज़रूरत बि आहे, छो जो असां मुख़्तलिफ़ सब्जेक्ट्स पढ़ूं था या इंटरनेट तां असांखे मटीरियल मिले थो, पर फैशन में बि शामिल थी वियो आहे। सिंधी खे कीअं ॾिसूं था? ज़ोया, सिंधी जी त हिकिड़ी इहा बि वीचारगी आहे त हुनखे ओनली 40 मार्क्स मिलंदा आहिनि जी, ऐं इंग्लिश में जेका 100 आउट ऑफ 100 हूंदा आहिनि, त इहा बि असां वटि निसाब में बि थोरी चेंजिंग हुजे। इहा त असांजी मीन्स ट्रेजेडी आहे। बिल्कुलु, तमामु बहितरीनु। ऐं डॉक्टर साहिबा जॾहिं खाधनि जी ॻाल्हि अचे थी, सिंध जा खाधा बि कंहिंखां घटि न आहिनि। मच्छी जी ॻाल्हि कजे, ऐं मच्छियुनि में बि पलो, कुरड़ी, मुराखो, ॿियूं मुख़्तलिफ़ इलाही क़िस्म आहिनि जेके शाह साईं बि पले जो पुलाव, उन खां अलावा दाल चांवर, पले जो पुलाव जेको असां वटि सिंध में ई अवेलेबल आहे, ऐं गुड़ वारी मांडनी आहे, इहे शयूं जेके आहिनि बुसरी जंहिंखे चवंदा आहियूं। ऐं इहो अच्छा, हिकिड़ी ॻाल्हि मां डॉक्टर इकरा जी हुनखे कंटिन्यू करणु चाहींदसि। मुंहिंजी नंढी भेण यूके में रहंदी आहे, लंडन में। उनजा नंढा ॿार आहिनि, हो जॾहिं स्कूल विया पढ़णु त ज़ाहिरी ॻाल्हि आहे हू हाणे घर में त उर्दू या सिंधी ॻाल्हाईंदा हुया, पर जॾहिं हुननि जी अंग्रेज़ी हुन लेवल ते त न हुई जेतिरा यूके जे ॿारनि जी अंग्रेज़ी हुई। पर जॾहिं हू हुते विया त मुंहिंजी कज़न छा कयो, जो हुननि खे घर में बि अंग्रेज़ी ॻाल्हाइणु शुरू कई, त हुननि जी टीचर हुननि खे मना कयो कि तव्हां इन्हनि सां घर में अंग्रेज़ी में न ॻाल्हायो, हे असां वटि अचनि था, असां पाण ई अंग्रेज़ी सेखारींदासीं। तव्हांजी जेका बि लोकल लैंग्वेज आहे, सिंधी हुजे, उर्दू हुजे, ॿी का लैंग्वेज आहे, पंजाबी आहे, पश्तो आहे, बरोची आहे, जेका बि आहे, तव्हां घर में उहा ॿोली ॻाल्हायो, ताकी तव्हांजो बच्चो बेसिक जेका तव्हांजी आहे ॿोली उहो सिखे ऐं उनखे पंहिंजी ज़मीन सां, पंहिंजे उन सां अटैचमेंट रहे। असां वटि छा कयो वेंदो आहे, जॾहिं मुंहिंजा ॿार स्कूल पढ़णु विया त असां ज़ाहिरी ॻाल्हि आहे घर में सिंधी ॻाल्हाईंदा हुआसीं, उर्दू बि ॻाल्हाईंदा आहियूं, त पंजाबी बि ॻाल्हाईंदा आहियूं, छो त मुंहिंजी मदर पंजाबी हुई ऐं मुंहिंजो फादर सिंधी स्पीकिंग आहे। त जेको आहे, ऐं मुंहिंजी जेका स्टाफ आहे सॼो बरोच आहे, त मां पंहिंजे ॿारनि खे चवंदी आहियां बरोची बि सिखो। त इहो जेका आहे, छो त असांजी ही सॼो हिकिड़ो आहे न, जीअं मां इकरा खे हींअर पुछियो की तव्हांखे थरी ॻाल्हाइणु अचे थी, हालांकि मां पाण थरी आहियां, पर मूंखे थरी ॻाल्हाइणु नथी अचे, ठीकु आहे, त ही असांजा फ्लॉज़ आहिनि न। अच्छा, हा, अच्छा, उन खां पोइ छा थियो, जो मुंहिंजा ॿार विया,
हाणे साईं घर मोटिया आहिनि त हू सिंधी उर्दू ख़तमु आहे, हू ॿियो लैंग्वेज में ॻाल्हाइण पिया। बात छा थियो तव्हांखे, जी मिस चए थी त घर में सिंधी न आहे ॻाल्हाइणी, मिस चए थी घर में तव्हांखे अंग्रेज़ी में ॻाल्हायो। अरे मां चयो त हे त मिस जो कमु आहे न। चई न तव्हां, उहो चए थी तव्हांजी मामा त हीअं पढ़ियल आहे फलाणी, मुंहिंजो भले पढ़ियल हुजे पापा सिंधी ॻाल्हायो। बिल्कुलु। त ही जेके आहे ॾिसो न केॾो गैप आहे। मोहबत आहे सिंध सां। हाणे जेके ॿार ही ॿुधी वॾा थींदा त हू, अच्छा हिकिड़ो ॿियो ॻाल्हि आहे, मां हींअर पंजाब वियसि हिकिड़ी कॉन्फ्रेंस में, पंजाब में बि इहो ई ट्रेंड आहे, माना लोकल लैंग्वेज असां पंहिंजी बेसिक लैंग्वेज नथा ॻाल्हायूं, असां ॿी लैंग्वेजिस ॻाल्हायूं था त असां तमीज़दार आहियूं। असां ही शो था कयूं कि असां ॿी लैंग्वेज ॿियनि जी ॿोली ॻाल्हाए तमीज़ पिया शो कयूं। बाबा छो असांजी ॿोली में छा का बदतमीज़ी आहे। त ही जेका आहे न माइंड सेट करणो पवंदो हर माण्हू खे हर लेवल ते। अगरि तव्हांखे पंहिंजो सकाफ़त बचाइणी आहे, पंहिंजी ॿोली बचाइणी आहे, पंहिंजो निसाब बचाइणो आहे, न त पोइ भले तव्हां कॉपी कयो अंग्रेज़नि खे, अंग्रेज़ी वेही ॻाल्हायो। तमामु ख़ूबसूरत ॻाल्हि कयो। इलाही ज़रूरी आहे, सेंसिटाइज़ करणु तव्हांखे अवेयरनेस ॾियणु इलाही ज़रूरी आहे, न त बसि इहे ॻाल्हियूं ई रहिजी वेंदियूं। तमामु ख़ूबसूरत। ऐं जॾहिं सिंधी जी ॻाल्हि अचे थी त असां जेकॾहिं मार्केट में वञूं था उते बि असांखे पहिरियों जुमिलो जेको आहे सिंधी में ॻाल्हाइणु खपे। जेकॾहिं असांखे रेस्पॉन्स ॿी ॿोली में मिले थो, अॻियां असांजी ॿोली नथो सम्झे त पोइ खणी असां ॿी ॿोली में ॻाल्हाए सघूं था, पर कोशिशि इहा कजे सिंध में रही करे पहिरीं सिंधी ॻाल्हाइजे। ऐं उन में ज़ोया मां ऐड करणु चाहींदसि, उर्दू में हिकिड़ो चवंदा आहिनि आधा तीतर आधा बटेर, त असां न हाणे तितर रहिया आहियूं न बटेर रहिया आहियूं, न अंग्रेज़ी पूरी ॻाल्हाए सघूं था, न सिंधी पूरी ॻाल्हाए सघूं था, न उर्दू असांखे प्रॉपर, माना सभु असां सलीस में हलिया विया आहियूं। सलीस सिंधी ॻाल्हायूं, सलीस उर्दू ॻाल्हायूं, सलीस अंग्रेज़ी ॻाल्हायूं। इनमें बि निसाब में बि ऑप्शन आहे, सलीस सिंधी, सलीस उर्दू। सिंधी जी जॾहिं ॻाल्हि अचे थी असां सां गॾु न्यूज़कास्टर बि वेठियूं आहिनि, ऐं जेको उच्चारण जो जेको अंदाज़ हूंदो आहे न्यूज़कास्टर जो ख़ासि तौर ते इलाही ख़ूबसूरत लॻंदो आहे। काइनात तव्हां छा चवंदो, त मतिलबु असां सां गॾु ई महिमान बि वेठल आहिनि, उन खां अलावा न्यूज़कास्टर बि वेठल आहिनि। सिंधी जेको ॻाल्हाइनि थियूं तव्हां ॿुधो था, अक्सर न्यूज़ ॿुधंदा आहियूं पाण सां, सो उन्हनि ख़बरुनि में जेका न्यूज़कास्टर्स जी सिंधी हूंदी आहे उहो कीअं हूंदी आहे? ज़बरदस्त। ऐं हुननि जी सिंधी अहिड़ी बहितरीनु सिंधी हूंदी आहे, हुननि में कुझु वर्ड्स अहिड़ो हूंदा आहिनि मूंखे हुनजी मीनिंग बि नथी अचे। त मां सोचंदी आहियां कि मतिलबु असांखे जेके न पंहिंजी, डॉक्टर साहिब बिल्कुलु ठीकु चयो त असांखे पंहिंजी जेकी आहे हू ज़बान जेकी आहे हू क़ाइमु रखणु खपे। असां वटि इहा हूंदो आहे, घर मां माण्हू पंजाबी ॻाल्हाईंदो आहे, मां पंजाबी आहियां, ठीकु आहे, ॿाहिरि हलंदो आहियां असां त उर्दू, यूनिवर्सिटी में असांखे जेको असांजो कोर्स आहे उहो इंग्लिश में आहे, त ॿार जेको पाण कंफ्यूज़ थी। अच्छा, ये ॿोलियूं बि स्किल्स आहिनि न, माना मुख़्तलिफ़ ॿोलियूं ॻाल्हाईंदो रहे माण्हू, ऐं ज़ाहिर आहे जिते उर्दू ॻाल्हाइणी आहे उते उर्दू ॻाल्हाए, नेशनल लैंग्वेज आहे, असांजी क़ौमी ॿोली आहे, सिंधी ॿोली असांजी सिंध जी ॿोली आहे, ऐं अंग्रेज़ी त असांजी जेका आहे ईअं खणी चऊं त इंटरनेशनल या ऑफिशियल लैंग्वेज चऊं। जी न्यूज़कास्टर असां सां गॾु फराह, छा चवणु चाहींदा? त ॿोली जेका ॻाल्हाईंदा आहियो, जेका उचारींदा आहियो, जेके लफ़्ज़, उहो कीअं सिखंदा आहियो, कीअं तव्हां जेको आहे न अदायगी अवांजी एॾी ख़ूबसूरत हूंदी आहे, ॾिसंदड़ एॾो चाहींदड़ हूंदा आहिनि, चाहींदा आहिनि, ॿुधंदा आहिनि अव्हांखे? इहो त सारी ॻाल्हि आहे, पंहिंजी ॿोली आहे, पंहिंजी ॿोली त अचणु खपे। के बि हुजे, तव्हां जेका तव्हांखे, तव्हां बि इलाही सुठे अंदाज़ में पढ़ो था, न्यूज़कास्टर बि इलाही सुठे अंदाज़ में पढ़ंदियूं आहिनि। जेसीं ताईं पंहिंजी ॿोली पाण खे न ईंदी तेसीं ताईं असां ॿियूं ॿोलियुनि ते एतिरी ध्यानु ॾियण बि न खपे, जेतिरो त पंहिंजी ॿोलीअ ते ॾियणु खपे। मुंहिंजे ख़्याल में त इहो सही आहे। अच्छा फराह, हाणे जेको आहे अव्हां न्यूज़ रूम ॾे बि ईंदो, छो जो अव्हांजी न्यूज़ बि आहिनि, सो असांजी बि ॻाल्हि कजो त असां एॾो ख़ूबसूरत जेको आहे सेट सजायो आहे, ऐं प्रोग्राम जेको आहे लाइव ट्रांसमिशन एंड कल्चरल डे जे हवाले सां एॾी ख़ूबसूरत सजाई आहे, हुन में एॾा ख़ूबसूरत ऐं इल्म जे शौर सां नवाज़ियल या इन्हनि खे चऊं सुञाण शख़्सियतूं असां सां गॾु आहिनि। सो कहिड़ो मैसेज ॾियणु चाहींदा आख़िर में? बसि इहो ई त मूंखे इलाही सुठो लॻो, इलाही असांजो सुठो सेट आहे, तव्हां सां जेका इलाही सुठो लॻो, सभिनी महिमाननि सां सुठो लॻो, इलाही सुठी ख़ुशी थी असांखे, असां त महिराण जे सफ़र में शामिल आहियूं, असांखे ख़ुशी थी तव्हां सभिनी महिमाननि जे अचण जी। ऐं इहो ई आहे मैसेज त वधि में वधि पंहिंजे ॿारनि खे मतिलबु सिंधीअ ॾांहुं असांखे ध्यानु ॾियणु खपे, असांखे उनखे सेखारणु खपे, बजाए इंग्लिश ऐं उर्दूअ जे बहितर आहे त असां पंहिंजे ॿारनि खे सिंधी सेखारियूं। बिल्कुलु, तमामु ख़ूबसूरत, इलाही सुठो मैसेज आहे। ऐं सो नाज़रीन, असां हाणे ब्रेक वठंदासीं, ऐं ब्रेक खां पोइ असां सां गॾु एॾा ख़ूबसूरत महिमान बि हूंदा आहिनि प्रोग्राम में। सो इल्म पिरायो, सिंध संवारियो, काइनात ब्रेक वठूं? बिल्कुलु। अच्छा, हाणे तव्हां ई ब्रेक वठो। नाज़रीन, वठंदासीं ब्रेक, ब्रेक खां पोइ असां वापसि ईंदासीं। केॾां न वञिजो, असां सां गॾु रहिजो। तालीम ज़िंदाबाद हुजे, हुनर ज़िंदाबाद।
तालीम जिंदाबाद हुजे हुनर जिंदाबाद। वेलकम बैक व्यूअर्स। नाज़रीन हिकु दफ़ो ॿीहर आजिया हिन अंगण ते ख़ूबसूरत अंगण ते कीअं महसूस कयो पिया काइनात? ज़बरदस्त। इन में कहिड़ो नारो कहिड़ो आहे ऐं स्लोगन कहिड़ो आहे जेको मेहरान टीवी जो बि हमेशह हूंदो आहे इन कल्चरल डे जे हवाले सां बि आहे? इल्म प्यारो सिंध सवारियो। ऐं यकीनन इल्म पिरायो सिंध संवारियो इहो ई नारो हुजणु खपे। ऐं इल्म जॾहिं इल्म जी ॻाल्हि अचे थी त असां यकीनन ही जेको ख़ूबसूरत सेट सजायो आहे इन में ख़ूबसूरतियूं बि आहिनि, रंग बि आहिनि, पर उन सां गॾोगॾु असां इल्म ऐं तालीम जी बि ॻाल्हि करे रहिया आहियूं। सो नाज़रीन, जीअं मूं ब्रेक खां पहिरीं चयो असां सां गॾु हिकु ॿी महिमान शख़्सियत हूंदियूं ऐं ही उहे सॼाण शख़्सियत आहिनि, उहे नामवर आहिनि। ईअं खणी चऊं त हिकु सुठा शाइर, हिकु सुठा अदीब, ईअं बि चऊं त उहो जेको उन्हनि जो जेको नालो आहे उहो नालो ई काफ़ी आहे ऐं कंहिं तारुफ़ जा मोहताज न आहिनि, पर हिकिड़ो रस्मी तारुफ़ आहे। ऐं हिन प्रोग्राम जे हवाले सां सो असां लाइ हू छांव बि आहिनि, रहबर बि आहिनि, मान वारा साईं तसीर बिरज़ा साहब, भली कार चवंदासीं प्रोग्राम इन लाइव ट्रांसमिशन में कल्चरल डे जे हवाले सां। सर कीअं महसूस कयो? एॾो ख़ूबसूरत रंग आहिनि ऐं लंजवानी फ़कीर बि आहिनि असां सां गॾु। मुबारकूं हुजनि अव्हांखे हिन सकाफ़ती दिहाड़े जे हवाले। सभ खां अवल आउं तव्हांखे सलाम थो पेश करियां ऐं छाकाणि त ही मेहरान चैनल आहे। असांजे हिन जेका 5000 साल तहज़ीब आहे उहा बि दरअसल मेहरान जी तहज़ीब आहे ऐं उन जो सरताज, उन जो शहनशाह असांजो भिटाई आहे जंहिंजा फ़ुक़रा हिते मौजूदु आहिनि। ऐं असीं सम्झो त हिन वक़्तु जेका कुझु तर्जुमानी कयूं पिया उहो पंहिंजे शाह जी ॿोलीअ में असां ॻाल्हायूं पिया। सिंधड़ी शाह लतीफ़ जी लहर नको लोॾो, अखड़ियुनि खे ओॾो मूंखे मुंहिंजो भिट धणी। शाह साईं जेको आहे हिन साल जो जेको स्लोगन आहे इल्म पिरायो सिंध संवारियो, त सॼे सिंध खे ख़बर आहे त असांजो अज़ीम तर मुअल्लिम, असांजी तमाम तर तालीम जी कायनात शाह लतीफ़ जे रिसाले में आहे। ऐं शाह जो रिसालो जेको आहे उहो कंहिं बि ॿी ॿोलीअ में न आहे, पर हिन धरतीअ जे हिन तहज़ीब जे पंहिंजी ॿोलीअ में जेका सिंधी ॿोली आहे, जंहिंजे लाइ शेख अयाज़ चयो आहे त पंहिंजी ॿोलीअ में मियां जॾहिं चवंदे माउ तोखे अहिड़ो साहु ॾींदी ॿी ॿोली किथे। ऐं उन जे दिफ़ा में शाह लतीफ़ खां जी ॿोलीअ जे, शाह लतीफ़ जे रिसाले खे ऐं सिंध जे दिफ़ा जे लाइ शेख अयाज़ चयो आहे त इहा सिंध काबो बि काशी बि आहे, चवे छा बि को शेख या ब्रह्मन, इन्हीअ लाइ बनवास भोॻियूं पिया। इन्हीअ सां असांजो अनोखो वचन ऐं दुआ ॾिनी आहे त कॾहिं सिंध जी सींध मेरी न थिए, कॾहिं मोड़ तंहिंजा न मुरझाइजनि। सो शुक्र अल्हम्दुलिल्लाह असीं 5000 सालनि खां हिकिड़ी अज़ीम तहज़ीब जा वारिस आहियूं जेका कलरफुल आहे, मुकमिल आहे ऐं उन जी सींध जेका आहे उहा दरियाए सिंध आहे, जंहिंजे हिकिड़े पासे ॿेला आहिनि, ॿिए पासे सावक ऐं सब्ज़ी आहे। ऐं सावक ऐं सब्ज़ीअ सां ई असांजो जेको कल्चर आहे, असांजी ख़ूबसूरती आहे। असीं फ़ख़्रमंद आहियूं त असीं सिंधी आहियूं। तमामु ख़ूबसूरत, तमामु बहितरीनु। ऐं सर जॾहिं हिन जे मुख़्तलिफ़ रंग जेके आहिनि असां शामिल कया आहिनि हिन में, मुख़्तलिफ़ पेशा आहिनि, पर असांजे पोयां जेके आहिनि से काफ़ी हुनर जेके आहिनि उहे आहिनि। ऐं पोयां जेके आहिनि अव्हांजे सुई सां उहे कमु कनि पिया, उन खां पोइ कटण वारी पोयां वेठी आहे ऐं मुख़्तलिफ़ जेके आहिनि हिन में पेशा आहिनि। सो इन्हनि खे ॾिसी करे अव्हां कीअं महसूस कयो पिया? ॾिसो, काइनात असीं पूरी हिकिड़ी काइनात रखूं था कल्चर जी। कल्चर जॾहिं असीं चऊं था तहज़ीब, जंहिंखे अंग्रेज़ी में सिविलाइज़ेशन चवंदासीं, तमद्दुन जेके चवंदासीं, त दुनिया त मञी चुकी आहे त मेसोपोटामिया ऐं सिंध जी जेका तहज़ीब आहे उहा मुकमिल तहज़ीब आहे। जीअं चइबो आहे न त A to Z आहे, त असीं छाकाणि त वॾियूं तहज़ीबूं हमेशह दरिया जे किनारनि सां परवान चढ़ंदियूं आहिनि। वॾनि शाइरनि जे हवाले सां उन तहज़ीब खे आवाज़ मिलंदो आहे। ऐं दरिया जे सिंध जो जेको पाणी आहे, असीं जेकॾहिं थोरो 5000 साल मुड़ी ॾिसूं था, छाकाणि असीं पंहिंजी अज़मतुनि खे बयानु कंदासीं ऐं उन जो निशान या उन जो माइल स्टोन असांजो मोहन जो दड़ो आहे। मोहन जो दड़े में असांखे छा आहे जेको न मिलियो आहे? तव्हां हुनरनि जी ॻाल्हि कई, कंप्लीट असां वटि हुनर आहे, असां वटि तामीरात आहे, सलीक़ो आहे ऐं गॾोगॾु जेको कलर आहे। तव्हां ॾिसो त पर्वत मोहन जे दड़े ते हलंदो, दरवाज़े ते तव्हांखे किंग प्रीस्ट नज़र ईंदो, माना उन जे फुलड़ियुनि वारी जेका अजरक पई आहे त उहा ई अजरक आहे जेके रिसालत मौब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे तोहफ़े जे तौर ते बि सिंध जे माण्हुनि ॾिनी आहे। ऐं उहा असांजी कलरफुल जेका कल्चर आहे उन जो जेको आहे चालामान सॼी दुनिया में थियो आहे। उन खां पोइ ॾिसंदो त कंहिं बि कल्चर खे ॻाइण वॼाइण जो जेको पस मंज़र आहे उहो ज़रूरी हुजणु घुरिजे। त असीं शुक्र अल्हम्दुलिल्लाह त मौसीक़ी पसंदि पिया आहियूं।
असां वटि बोड़ींडो साज़ मिलियो, तव्हांखे ख़बर आहे त इहो साज़ बोड़ींडो मोहन जे दड़े मां निकितो आहे। साज़ खां पोइ असांखे संबारा मिली आहे, जेका डांसिंग गर्ल आहे, जंहिंखे पोइ उहा हाणे असीं संबारा जो नालो ॾियूं था। अली बाबा उनखे पंहिंजे नाविल में संबारा जो नालो ॾिनो आहे। त ॾिसो मुकमिल जेका तहज़ीब आहे उन वटि पंहिंजी तामीरात बि आहे, पंहिंजो हुनुर बि आहे, पंहिंजा साज़ बि आहिनि ऐं लोक रक़्स लोक नाच बि आहिनि। त असीं ख़ुशनसीब आहियूं जो असांखे शेख अयाज़ आहे, असां वटि मिर्ज़ा शमसुल उलमा मिर्ज़ा कलीच बेग आहे, वॾी ॻाल्हि त असां वटि शाह लतीफ़ आहे। ऐं सभु सच पुछो त इन्हनि असांजे लोक अदब जो जेको बि सरमायो, असीं जेकॾहिं हिन कलर खे ॾिसूं था ऐं डॉक्टर नबीश बलोच खे सलाम न करियूं त पोइ असीं इहा पंहिंजो फ़र्ज़ु अदा न कंदासीं। सो हिननि सभिनी कलरनि जी, हुनरनि जी, मौसीक़े जे साज़नि जी असांखे शनास ॾियण वारो डॉक्टर नबीश बलोच आहे। त अहिड़नि ॾींहंनि ते असीं पंहिंजे अज़ीम उन्हनि शख़्सियतनि खे यादि कयूं। वॾी ॻाल्हि बोल असां कंदासीं, कचहरी जो सिलसिलो असांजो जारी रहंदो। सिंध जा रंग आहिनि, नंढे बि ॻाल्हाईंदा रहंदासीं। सिंध हुई कलरफुल आहे, पर वधीक हिनखे असांखे कलरफुल कंहिंसां इल्म सां बणाइणो आहे। सो असां सां गॾु डॉक्टर साहिब मौजूदु आहिनि, डॉक्टर उज़मा राजड़, ऐं उन्हनि खां ही ख़ुशी जो जेको ॾींहुं आहे, इन ख़ुशी जे ॾिहाड़े ते अव्हां कहिड़ो मैसेज ॾियणु चाहींदा, कहिड़ो इज़हार कंदा हुआ? बिल्कुलु मां इहो ई मैसेज ॾियणु चाहींदसि त असांखे पंहिंजी ॿोली ते फोकस करणु खपे। ऐं जीअं त मां तव्हांखे हिकिड़ी नंढी ॻाल्हि ॿुधायां त मां नंढी हूंदी हुयसि त नाटक रंग हिकिड़ो ड्रामो ईंदो PTV ते, असांजे ज़माने में PTV ई हूंदो हो, ऐं हो नाटक रंग ॾिसण जे लाइ सॼो हफ़्तो मां इंतज़ारु कंदी हुयसि। मां नंढी ॿार हूंदी हुयसि, 4हीं-5हीं क्लास जी, पर उन में जेके एक्टर्स हुया या एक्ट्रेसिस हुयूं, उहो जेका सिंधी ॻाल्हाईंदियूं हुयूं उहो एॾी ज़बरदस्त ॻाल्हाईंदियूं हुयूं, जीअं हींअर साईं ॻाल्हाइण पिया, त मतिलबु हर लफ़्ज़ ते इंसान जे कननि में ईअं लॻंदो की जी कंहिं शहद विझी चढ़ियो आहे। पर असां अॼुकल्ह जेका असां सिंधी ॻाल्हायूं था उन में उहा ॻाल्हि न आहे। लिहाज़ा मां चवां थी का बि ॿोली ॻाल्हायो उन जी डेप्थ ताईं वञो प्लीज़, ठीकु आहे। जीअं डॉक्टर साहिबु तव्हां चओ था PhD कई आहे उन में, पर साईं जी तव्हां सिंधी ॿुधो केॾी ज़बरदस्त आहे। त इहे फ्लॉज़ मूं में बि आहिनि ऐं ही फ्लॉज़ जेके आहिनि अॻियां असांजी जनरेशन में वधनि पिया। त इन शइ खे बहितर करणु खपे ऐं ॿोली ते तमाम बेहतरीन। ऐं डॉक्टर इकरा बि असां सां मौजूदु आहिनि। अव्हां कहिड़े इन ख़ूबसूरत ॾींहं ते मैसेज ॾियणु चाहींदा, कहिड़ो पैगाम ॾियणु चाहींदा? मुंहिंजो तो हिकिड़ो ई पैगाम आहे जेको मुंहिंजो इंस्पिरेशन आहे, मुंहिंजी मोटिवेशन आहे। मुंहिंजे लाइ हिकिड़ो रहबर आहे जेका शाह अब्दुल लतीफ़ भिटाई आहे, ऐं मां हुनजे रिसाले में मां नंढेपन खां मूंखे मींस इहो मुंहिंजो पीउ जेको ॿुधाईंदो हो त हिनखे पढ़ियो, मींस हिन जा जेका वर्ड्स हूंदा हुआ इलाही ॾुखिया, पर कोशिशि कई हुनजी प्रोनाउंसिएशन करणु। छो हुनमें जीअं क़ुरान आहे कंप्लीट कोड ऑफ लाइफ, त मां चवंदसि त शाह जो रिसालो जेका आहे उहा कंप्लीट कोड ऑफ एजुकेशन आहे। मीन्स मुंहिंजी त हिकिड़ी अर्ज़ हूंदी पंहिंजी गवर्नमेंट सां, पंहिंजे मीन्स जेका पॉलिसी मेकर आहिनि, त प्लीज़ हुनखे असांजे ॿारनि ते रहम कयो, ठीकु आहे। असांजी सिंध जेका कल्चर आहे उनखे सकाफ़त खे हिकिड़े ॾींहं ते मीन्स तव्हांखे ख़बर आहे, तव्हां यूनिवर्सिटी जी ॻाल्हि कई त मूंखे हिकिड़ी ॻाल्हि यादि अची वई त जॾहिं मां यूनिवर्सिटी में हुयसि त मूंखां कंहिं पुछियो त तव्हां कहिड़ी यूनिवर्सिटी मां आहियो, त मां चयो मां सिंध यूनिवर्सिटी जी पढ़ियल आहियां। त चयो सिंध यूनिवर्सिटी कहिड़ी, त मां हिस्ट्री ॿुधी त सिंध यूनिवर्सिटी सीम्स टू बी अ कैम्ब्रिज यूनिवर्सिटी इन द एशिया, बट वी डोंट नो अबाउट इट। असांजे ॿारनि खे ख़बर कोन्हे। त हिकिड़ी आहे गुज़ारिश या रिक्वेस्ट आहे या असांजी अर्ज़ आहे, हिनखे क़बूल कयो त असांजी जेका सिंधी निसाब जेका आहे हुनखे एसेंशियल कयो। हुनजा मार्क्स जेका तव्हांखां मां ॿुधायां त हिकिड़ी ट्रेजिडी आहे त उहा जेका सभिनी लैंग्वेज सभिनी शयूं ज़रूरी आहिनि, पर असांजी जेका बेसिक आहे, जेका असांजी बेस आहे, तमामु ख़ूबसूरत, इलाही बहितरीन। ऐं ब्रेक बाऊं वठंदसि ऐं ब्रेक खां पोइ वरी असां गॾु आहियूं। ऐं नाज़रीन, जॾहिं त ॻाल्हि अचे थी रंग ॾिसूं था, ख़ूबसूरत पेशा जेके मुख़्तलिफ़ आहिनि, इल्मु आहे, तालीम आहे, ऐं उन सां गॾोगॾु हुनर जेको आहे उहो बि असांजे औरतुनि में एतिरो आहे, माशाअल्लाह एतिरियूं ज़हीन आहिनि, एतिरो असां टैलेंट रखूं था। जेकॾहिं इन टैलेंट खे असां इस्तेमालु कयूं या हिक ॿिए खे असां जेको आहे न सारायूं, हिक ॿिए खे एप्रिसिएट कयूं ऐं प्रोमोट करण जी कोशिशि कयूं पंहिंजे कल्चर खे, त यकीनन जेको आहे असां इलाही अॻिते निकिरी सघूं था। सो काइनात, हाणे असां ब्रेक असांखे वठणु घुरिजे, ऐं ब्रेक कहिड़ी ॻाल्हि सां वठंदासीं त इल्मु पिरायो सिंध संवारियो। नाज़रीन, मिलूं था ब्रेक खां पोइ, केॾांहुं न वञो, असां सां गॾु। तालीम जिंदाबाद हुजे, हुनर जिंदाबाद, तालीम जिंदाबाद हुजे, हुनर जिंदाबाद।
एक दफ़ो ॿीहर भलीकार कल्चरल डे जी लाइव ट्रांसमिशन में नाज़रीन तव्हां ॾिसी रहिया आहियो ही ट्रांसमिशन ही ख़ूबसूरत रंग हिकु दफ़ो ॿीहर अव्हांखे मुबारकबाद पेश कंदा हलूं त असांजो जेको सकाफ़ती ॾिहाड़ो आहे असां मल्हाए रहिया आहियूं इलाही ख़ुशियुनि सां जोश व ख़रोश सां हर तरफ़ वलवलो आहे ख़ुशियूं आहिनि ऐं हर कंहिंजी इहा ई कोशिशि आहे त सुठे अंदाज़ सां इनखे सेलिब्रेट कयो वञे जेको जंहिं फील्ड में आहे उन फील्ड में पंहिंजे पाण खे मञराए रहियो आहे ऐं इहो ई असांजो मक़सदु आहे त इल्मु पिरायो ऐं सिंध संवारियो सो इहो ई स्लोगन आहे ऐं मेहरान टीवी जो हमेशह रहियो आहे हींअर त सिंधी गॾियल मीडिया जेको आहे मिली करे ई 5 डिसंबर ते जेको ॾिहाड़ो मल्हाए रहिया आहियूं त यकीनन सभिनी खे अजरकूं ओढियल आहिनि ऐं मुख़्तलिफ़ जेको आहे टोपियूं आहिनि अच्छा कपिड़ा शलवार कमीज़ आहे मर्दनि खे औरतनि खे जेकॾहिं ॾिसजे त मुख़्तलिफ़ गज आहिनि सुहिणा रंग आहिनि इलाही ख़ूबसूरत लॻी रहियो आहे ऐं मूंसां गॾु जेके होस्ट आहिनि काइनात मुग़ल उहे तारीफ़ कराईंदियूं जेके असां सां गॾु हिन प्रोग्राम में जेके मेहमान शख़्सियतूं शामिल थियूं आहिनि जेकी मेहमान जेके शामिल थिया आहे ताहिरा जोयो जेकी यूथ एक्ट्रेस आहे इनको भलीकार चवनि थी इलाही ख़ूबसूरत सूट बि पातल आहे इलाही खूबसूरत सूट बि पातल आहे ऐं हिननि खे खोड़ सारी कल्चर डे जी मुबारकूं थैंक यू सो मच कायनात एंड ज़ोया कीअं पियो लॻे तव्हांखे हिन प्रोग्राम में हमेशह वांगुरु तमामु सुठो तमामु बहितरीन तमामु ख़ुशी महसूस थी रही आहे सिंध जे रंगनि में पाण गॾु आहियूं सिंध जे रंगनि में रंगजल आहियूं तमामु ख़ुशी महसूस थी रही आहे ॿी जेका असांजी गेस्ट असांजी गेस्ट आहिनि उहा आहे ईशा अयूब जेकी न्यूज़ कास्टर आहे मेहरान टीवी जी मेहरान टीवी जो हमेशह हिस्सो आहिनि ऐं सुठे पंहिंजे ख़ूबसूरत आवाज़ में जेॾी क्यूट आहिनि उन्हनि जो मिठड़ो आवाज़ आहे ओॾो न्यूज़ जॾहिं पढ़ंदियूं आहिनि त इलाही ख़ूबसूरत लॻंदो आहे इलाही आवाज़ जेका उन्हनि जो आहे उहो इलाही सुठो लॻंदो आहे सो ईशा थैंक यू सो मच ज़ोया तव्हां मूंखे इनवाइट कयो ऐं मूंखे अॼु ॾाढो सुठो पियो लॻे तव्हां सां गॾु हिते सेट ते अच्छा ख़ुशियुनि जो ॾींहुं मुबारक हुजे ऐं कल्चर डे जे हा तव्हांखे बि थैंक यू सो मच तव्हांखे बि जेको आहे मुबारकबाद थी ॾियां कल्चर डे जी ऐं थैंक यू सो मच ऐं नाज़रीन ही मुंहिंजी फ्रेंड बि आहिनि ज़ाहिरा जॾहिं मेहरान टीवी ते रहूं था हिकिड़ी कोऑपरेशन आहे हिकिड़ी ॿधी आहे हिकिड़ी यूनिटी आहे हुजणु बि खपे अच्छा छा था सम्झो त यूनिटी जेका आहे उहा क़ाइमु रखण सां असां कुझु चेंज आणे सघूं था हिन दुनिया में मुआशरे में बिल्कुलु आणे सघूं था ऐं जेको आहे सिंधी अगरि गॾु थी करे जेको यूनिट हिकु थी वेंदासीं जॾहिं मुतहद असां थी वेंदासीं जी पोइ ई असां कुझु करे सघूं था हिन मुआशरे लाइ हिन दुनिया लाइ पंहिंजे घर लाइ असांजी मिटी आहे न भूं आहे न ईअं खणी चऊं त असांजी धरती आहे मिठड़ी धरती आहे ऐं डॉक्टर अली रंजाणी साहिबु असां सां मौजूदु आहिनि डॉक्टर साहिबु छा चवणु चाहींदा अॼोके ॾींहं ते कीअं महसूसु कयो तव्हां वगर कयो वतन प्रित न छिननि पाण में पसो पखीअड़नि माण्हू आ मेठ खणो घणो हाणे ॾिसो वगर ऐं मेठ हाणे छा साईं जेकॾहिं असांजा रहनुमा आहिनि त उहे हिकिड़े पासे माना ईअं सम्झो त असांजो हुनर फन असांजी जेका असुलियत आहे उन्हनि जा नाला जंहिंखे अंग्रेज़ी में चइजे मटीरियलिस्टिक थिंग्स माना जीअं ही अजरक आहे टोपी आहे इहे ऐं उन खां अलावा नकाशी आहे ऐं राग जे लाइ हिकिड़ो दंबूरे जो ईजाद करणु आहे ॿिए पासे छा साईं वरी रवैयनि जो ज़िक्र कयो आहे मेठ ऐं वगर जा ॿई लफ़्ज़ खणी जेकॾहिं तव्हां अॼु 5 डिसंबर ते सिंध में बीहो त आउं सम्झां पियो हिन बरे सगीर में सिंध वाहिद ख़ितो आहे जिते तव्हांखे रवादारी मिलंदी जिते तव्हांखे सहप मिलंदी जिते तव्हांखे ॿधी मिलंदी जिते इहो ई तसव्वुफ़ जो असुल पैगाम आहे ऐं असां हिन जाइ ते बीही करे इहो तसव्वुफ़ जो पैगाम कहिड़े गिलाफ़ में भिटाई जे रिसाले जे गिलाफ़ में खणूं ऐं उन खे असां जीअं मूं तव्हां सां पहिरीं बि ज़िक्र कयो त उन खे असां प्राइमरी खां शुरू कयूं इहो निसाब असांजो सिंधी निसाब आहे इहो निसाब असांजो तसव्वुफ़ जो निसाब आहे इहो भिटाई जो रिसालो असांजो सकाफ़ती निसाब आहे ऐं उन जूं लफ़्ज़ मानाऊं उहे चूंडे करे उहे ॾुखिया लफ़्ज़ ॾुखिया इन जे करे जे उहे लफ़्ज़ अॼु मुरविज कोन्हनि अॼु खां 200-250 साल पहिरीं ॻाल्हाया वेंदा हुआ पर जेकॾहिं उन्हनि जूं आसान मानाऊं अॼु जे दौर वारियूं असां चवंदासीं मिसाल तौरु हिकिड़ो लफ़्ज़ आहे सुलछणो ऐं उन जो ज़िद आम तौर ते माण्हू चवंदा आहिनि कहिड़ो आहे कुलछणो हाणे असांखे ही सकाफ़त असांखे ही रिसालो कुलछणाइप खां बचाए थो ऐं सुलछणाइप ॾांहुं असां पाण भरा थियूं था अॻिते थियूं था यकीन कंदव तव्हां जेतिरा दफ़ा मूंखां पुछंदव ओतिरा दफ़ा मुंहिंजो इहो ई जवाबु हूंदो त पूरी काइनात खां पोइ असां भिटाई जे सिंध में रही करे
खुश नसीब कौम आहियूं बिल्कुलु ऐं जो असां वटि निसाब मौजूद आहे। ज़बरदस्त खोड़ सारा अहिड़ा तव्हांखे दुनिया बैन अक़वामी सतह जा माना आलिम मिलंदा, उहे बि इन ॻाल्हि जी मञता करे चुका आहिनि त भिटाई जे रिसाले में जियोग्राफी, भिटाई जे रिसाले में इंसानियत, उहे सभु शयूं असां वटि मौजूद आहिनि ऐं असां उहो साज़, उहा तंद तवार, उहो तव्हांजे झूमण जो अंदाज़ जेको तव्हांखे किथे बि माना ईअं सम्झो त तव्हां उन में पंहिंजे होश हवास में रही करे, छो जो सकाफ़त जी जेका असां ॻाल्हि कयूं था, तमामु बहितरीन सकाफ़त तव्हांजी ज़हनी अवसर करे थी। डॉक्टर साहब इन ख़ुशियुनि जे ॾींहं ते कहिड़ो मैसेज ॾियणु चाहींदा? मुंहिंजो हिकिड़ो मैसेज आहे त भिटाई जे रिसाले खे असांजे निसाब में शामिल कयो ऐं मुंहिंजी PhD जो मेन मक़सदु इहो आहे, छो जो मूं समाजियात जे शोबे मां, सोशियोलॉजी मां असांजो रीतू रस्मूं ऐं असांजे सिंध जा समाजी क़दुर जीअं शाह साईं जे रिसाले में बयानु कयल आहिनि, इन ते सॼो कमु कयो आहे। मुंहिंजी इहा ई नियत हुई, अॼु बि इहा ई नियत आहे। आउं सम्झां पियो ही अॼु पंहिंजो गॾु थियण बि इन में किथे न किथे असांखे ज़रूरु लाभ मिलंदो। ख़ूबसूरत इलाही सुठो मैसेज आहे। नसीर मिर्ज़ा साहब असां सां गॾु जेके आहिनि भिटशा जा रागी आहिनि या फुकरा जेके मौजूद आहिनि, उन्हनि खे अवां कीअं जेको आहिनि भिटाई जी भेटा सां कीअं उन्हनि खे आजियां कंदो, कीअं उन्हनि खे अॻियां कयो त जीअं वाई असां ॿुधूं? ही जेका कारवाई आहे के तव्हां कंपेयर बि आहियो असां सां गॾु, होस्ट बि आहियो। ॻाल्हि इहा आहे त शाह साईं जे रिसाले जे जेकॾहिं असीं उन में ॾिसंदासीं त उहो उनजो बेस राग आहे, छाकाणि त शाह लतीफ़ जेके 30 सुर ऐं पहिरियों सुर उनजो कल्याण आहे जेको संपूर्ण राग आहे, माना कंप्लीट सुर उन में लॻनि था। पोइ यमन कल्याण आहे ऐं आख़िरी जेको सुर आहे उहो बिलावल सुर आहे। ही सभु जेको हिन काइनात जा राग आहिनि, ख़ासि तरह सां बरे एशिया जा या नंढे खंड जा, उन में शाह लतीफ़ जे 30 सुरनि मां 16 सुर रागनि ते आधारित आहिनि, कल्याण, यमन कल्याण, श्री राग खां बिलावल ताईं। त शाह लतीफ़ जेको पंहिंजो मैसेज आहे न, तव्हांखे ख़बर आहे त शाह जे कलाम जो जेको रिसाले जो नालो आहे, रिसालो अरबी लफ़्ज़ आहे जंहिंजी माना आहे मैसेज, माना पैगाम। त ॾिसो शाह लतीफ़ सुर खे प्रिफर कयो आहे ऐं चयो आहे त जंहिंमें शाह साहब सुर जे ज़रिए सां मोहबत जो पैगाम। शाह लतीफ़ असांजे उन्हनि अज़ीम बुज़ुर्गनि मां आहिनि जिन राग खे बुनियाद बनाए ऐं जीअं तव्हांखे ॿुधायो त दंबूरो ईजाद कयो ऐं हिन दंबूरे में हुन 5 तारूं रखियूं, हिकिड़ी बेस सुर आहे, ॿी हुनजे ताल वारियूं तारूं आहिनि। त उन्हनि सव सिरनि पाए, हाणे आउं तव्हांखे ॿुधायां थो लतीफ़ वटि राग जी केतिरी अहमियत आहे, राग छा मैसेज जे लाइ हुन यूटिलाइज़ कयो आहे, चए थो त सव सिरनि पाए। हाणे असांखे तफ़ावत थो ॿुधाए त राग जी मूं वटि केतिरी अहमियत आहे, छो त शाह साईं चिश्तिया ऐं कादरिया ऐं जेको तरीक़त जा तसफ़ जा जेके स्कूल ऑफ थॉट आहिनि, उन में शाह भिटाई चिश्तिया तरीक़े खे वधीक, जिते म्यूज़िक अवेसी, जिते म्यूज़िक अलाउड आहे। बाक़ी तरीक़त जे ॿियनि तरीक़नि में म्यूज़िक चवंदा न कयो, समा कयो, कन ते रखी ॻायो, म्यूज़िक न कयो। पर दिलनि ते असर जेको आहे, रूह जी राहत, कंहिं चयो न त रूह जी ग़िज़ा आहे म्यूज़िक, ऐं शाह लतीफ़ हुन जो अमली सबूत ॾींदे चयो त आउं छा ही उनजे जी हिमायत कीअं थो कयां, चवे थो त सव सिरनि पाए, 100 सिर वढिया पिया आहिनि हिन पासे, जे तंद बराबरि तोरियां, हिकिड़ी टिनि जेका तंद थींदी उन तां 100 सिर कुर्बान आहिनि, 100 सिरनि पाए जे तंद बराबरि तोरियां, उटल ओॾां ई थिए जना बीजल बुराए। बीजल तंद ते कंद घुरियो न, शाह साईं उनखे पियो वोट ॾे, 100 सिरनि पाए जे तंद बराबरि तोरियां, उटल ओॾां ई थिए जना बीजल बुराए, सखणो हॾाए सिर में सॼण न आहे की सिर वञेलियो त विञेलियो, पर आउं राग ॻाईंदुसि। सो शाह साईं जो मैसेज थ्रू म्यूज़िक जे ई आहे। ऐं शाह साईं जे पहिरें फ़क़ीर खे शाह साईं पाण बि ॻाईंदा हुआ, शाह साईं पाण पंहिंजी तंद छेड़ींदा हुआ। यादि रखो त शाह लतीफ़ जे हथ में कलम कंहिं कोन ॾिठो आहे, हुन तंद वॼाए ऐं पंहिंजे सुरनि जी जेका बैतनि जी जेका आहे, जी हा। सो शाह साहब जो जेको पहिरियों फ़क़ीर आहे, तमर फ़क़ीर, जेको शाह जो पाछूलो आहे, शाह जो साथी आहे, ही सभु हुन जा फॉलोवर्स आहिनि। तमामु बहितरीन सर बैत पढ़ो, तंद ॿुधूं, तमामु ख़ूबसूरत। बिस्मिल्लाह। ओ मियां ला 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 मियां राणा तुंहिंजो रंग कंहिं वेसलीअ न विसरे,
राणा तुंहिंजो रंग के वैसलिया ऐ विसरे म्या असांजे अचण जो दोस्त में विझ दंग असांजे अचण जो दोस्त विझ में दंग नर सुञाण जिनग महड़े आब मता करी नर सुञाण जिनग महड़े आब मता करी म्या ओला ओ नर सुञाण जिनग अलो म्याला म्या राणे वटा रात नो नियापो आयो म्या लदी सू लतीफ जा ओ डातर वटा डात कोल पुछे तो दात आया से अगिया म्या वाला कौन ओ पुछे तो दात ओ म्या ला 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 म्या राणे जे रुसण जूं रूह अंदर रिहूं राणे जे रुसण जूं रूह अंदर रिहूं म्या बाग सड़ी पुठ थिया वणन जूं विहूं बाग सड़ी बुठ थिया वणन जूं काक कंदी कीहूं पसियो पर ॾेहन जूं काक कंदी कीहूं पसो पर ॾेहन जो म्या ओ ला काक कंदी की ओ चो नमते चोला कादे वञा मुखे सोडो सज नंदे Don't
जिरायाने बाबारियो मुखे ताना आदि नमले हे ओ ला तोला किया करिया काटे वान्या ओ मुखे सोडो सा हजनते माशाल्लाह माशाल्लाह आली शान आला इलाही ज़बरदस्त इलाही ख़ूबसूरत लख थोरा अवांजा अवां हिन अंगण ते आया असांजे सॾ ते कही आया ऐं जेको आहे शाह साईं जो जेको असांजो मुर्शिद आहे शाइरनि जो सरताज आहे उन पार अवां वञो था सॼे मेहरान टीवी जे सथ जे तरफ़ां पूरी दुनिया जे तरफ़ां तव्हां सलाम खणी वञो अवां जूं मोहबतूं अवां जा थोरा सभिनी जा सलाम जेके आहे भिटाई लाइ अवां खयो वञो थैंक यू सो मच अवां हिन प्रोग्राम में शामिल थिया आहियो यकीनन नाज़रीन इहे ख़ुशियूं आहिनि ख़ुशियुनि जो मौक़ो आहे ऐं हीउ जेको प्रोग्राम आहे मीन्स की कल्चरल डे आहे जेको सकाफ़ती ॾिहाड़ो आहे उहो रिथियो वियो आहे ऐं इन में असां तालीम खे जेको आहे वधि खां वधि डेडिकेट करणु चाहियूं था छो जो तालीम सां ई सभु कुझु आहे सो मेहरान टीवी जो हमेशह इहो ई स्लोगन आहे त तालीम करायो सिंध संवारियो सो नाज़रीन इन्ही ख़ुशी सां इन्हनि ख़ुशियुनि सां इन्हनि ख़ुशियुनि जे रंगनि सां असां ब्रेक वठंदासीं केॾा न वञिजो असां सां गॾु रहिजो तालीम जिंदाबाद हुजे हुनर जिंदाबाद तालीम जिंदाबाद हुजे हुनर जिंदाबाद भले करे आया ख़ुशियुनि जे हिन ॾींहं ते असां सां गॾु आहिनि नसीर मिर्ज़ा साहब जेको असांजा सीनियर बि आहिनि ऐं हिननि खे बि भलीकार चवां थी महिरबानी जी नसीर साहब जी बिल्कुलु असीं मेहरान टेलीविज़न ते पंहिंजे सकाफ़त जे ॾिण जे मुनासिबत सां हिन ख़ूबसूरत रंगीन माहौल में बल्कि एॾो ख़ूबसूरत सेट जेको आहे इहो दरअसल हिकिड़ो नंढड़ो अलामत आहे त असांजी सॼी सिंध में अहिड़ी हसीन आहे जहिड़ो असांजो ही मेहरान टेलीविज़न जो सेट आहे बिल्कुलु थैंक यू असां सां गॾु ॿियो आहिनि अशरफ शाइर हिननि खे बि भलीकार चवां थी वेलकम ऐं ठठाका हाँ बिल्कुल असो एक्चुअली मुझे डिस्ट्रिक्ट सिजावल है ठट्टो पेरी एकड़ो डिस्ट्रिक्ट हो हाँ वरी टोड़े सिजावल कयो ना असां रिहायशी हाँ सिजावल जायूं तो डिस्ट्रिक्ट मुझे हाँ सिजावल है बल्कि ये चवंदुसि त जेकॾहिं असीं पंहिंजी सिंध जे सूंहं जो हवालो कयूं त असांजो दरिया आहे सिंध जेको जाम शोरे कोटड़ीअ खां वहंदो जॾहिं समुंड ॾांहुं वधे थो त पोइ सिजावल में जेका पुल आहे असांजी काइनात उनजो नालो आहे दुल्ह दरिया खान पुल जेको असांजे सिंध जो सूर्य आहे जी बहादुर में इजाफो कंदो दुल्ह दरिया खान पुल जेका आहे उस तो 64 में ठही जी इतां जेको पाणी जो छोड़ आहे सो वरी सिधो समुंड में वञे थो पर इतां दरिया खां ई सम्झो डेल्टा जो नालो असां ॿुधंदा आहियूं डेल्टा डेल्टा असांजो हितां दरिया खां शुरू थिए थो पोइ खारो छाण घोड़ाबाड़ी ताईं माना पोइ जेको वञी समुंड में छोड़ कंदो जंहिंमें खारो छाण आहे घोड़ाबाड़ी आहे सजण वारी है केटी बंदर है शाह बंदर है ये पुराना जेके तमाम हिकिड़ा कल्चरल असांजा एरियाज़ आहिनि कॾहिं हुन पासे तव्हांखे ॾाढो ख़ूबसूरत लॻंदो हुन पासे छो त समुंड जो छोड़ आहे हुते ऐं बी असां सां गॾु आहे गुलनाज़ लतीफ़ गुलनाज़ लतीफ़ी जी बिल्कुलु सिंगर आहे हिननि खे बि भलीकार चवां थी कल्चर डे जी गोड़ सारी मुबारकूं
गुलनाज़ माशाल्लाह मुबारक हुजे। खैर मुबारक। गुलनाज़ कीअं पियो लॻे तव्हांखे हिते अची करे? अल्हम्दुलिल्लाह ॾाढी ख़ुशी फील थी रही आहे ऐं कल्चर्स डे जो असांखे एॾो इंतज़ारु हूंदो आहे जीअं ईदनि जो इंतज़ारु हूंदो आहे। बिल्कुलु। ऐं असां महीनो अॻु में माना शॉपिंग में हेॾां होॾां मसरूफ़ थी वेंदा आहियूं त कॾहिं कल्चर्स डे ईंदो। बिल्कुलु। अच्छा माशाल्लाह तमामु घणो एंजॉय थी रहियो आहे हिते ॾिसी करे सेट खे कीअं पियो लॻे तव्हां हिते ॾिसी? अल्हम्दुलिल्लाह तमामु घणी ख़ुशी थी रही आहे ऐं ॾाढो सुठो फील करे रही आहियां तव्हां सभिनीनि सां गॾु। सर सां गॾु बि माशाल्लाह सां सर वारा गुलनाज़ जी जेका ख़ासि ॻाल्हि आहे त हूअ असांजी नओं टैलेंट आहे असांजे सिंधी मौसीक़े जो हिकिड़ो नओं माणिक मोती आहे। ऐं शेख अयाज़ गुलनाज़ चयो आहे त ऊंदहि उजार बि न अॻूणे चिराग सां नेज़े मथां उभार नओं सिज नोक में। ऐं गॾोगॾु जेकॾहिं ईअं चइजे त असांजा जेके नवां आवाज़ आहिनि जिन पंहिंजे सिंधी ॿोलीअ जा नित नवां गीत ॻाता आहिनि ऐं तव्हां पंहिंजो लतीफ़ी जेको तल रखियो आहे तख़लुस इहो कीअं तव्हां रखियो आहे? जी सर असल में मूं जॾहिं सिंगिंग स्टार्ट कई हुई त शुरू में मुंहिंजो नालो हुयो सिंगिंग में गुलनाज़ सिंधू। अच्छा। त मुंहिंजो जेको बाबा जानी आहे ऐं आउं पाण बि असां लतीफ़ सरकार जे ॿुहारीदार आहियूं। माशाअल्लाह। त पापा वरी मूंखे चयो त चई पुठाणे तव्हां गुलनाज़ सिंधू नालो लाइ लतीफ़ ई रखो। त वधीक पापा खां वरी मूं न पुछियो त पापा छो वजह छा आहे छा छो त मां पाण सम्झी वियसि न। जी जी बिल्कुलु। गुलनाज़ जॾहिं गुलनाज़ सिंधू हुई फर्स्ट वॉल्यूम कयो हुई जॾहिं तव्हांखे बि ख़बर हूंदी माशाल्लाह कैसेट जी दुनिया खे तव्हां खां मथे केरु नथो सुञाणे उहो दौरु हुयो। हिन जॾहिं फर्स्ट जॾहिं एल्बम कयो त पोइ केसर जो दौर ख़तम थियो उन टाइम ते ऐं पोइ सिंधू मां वरी जॾहिं संदसि वालिद रखियोसि नालो गुलनाज़ लतीफ़ी त उन खां पोइ इम्प्रूवमेंट काफ़ी अची वई अलाह जा करम। आउं सम्झां थो त तव्हां बिल्कुलु सही ॿई लफ़्ज़ हिकिड़े सिके जा ॿ हिसा आहिनि छो त चइबो आहे न त सिंध लतीफ़ आहे लतीफ़ सिंध आहे त तव्हीं सिंधू भयो त लतीफ़ी बि आहे। बिल्कुलु बिल्कुलु माना ॻाल्हि साॻी आहे। ऐं कल्चर्स डे जे लाइ असां कुझु ॿ गीत तव्हां सभिनीनि खे सरप्राइज़ ॾींदासीं गिफ्ट कंदासीं तव्हांखे उमेद आहे तव्हां सभिनीनि खे ज़रूरु पसंदि ईंदा। ताहिरा जो तव्हांखे कीअं लॻे हिते अची करे? ही बिल्कुलु मूंखे तमामु सुठो लॻी रहियो आहे। हीअ असांजी ईद आहे। बिल्कुलु असां सिंध जे रंगनि में गॾु आहियूं हिकु आहियूं। मूंखे तमामु ख़ुशी थी रही आहे हमेशह वांगुरु मां मेहरान टीवी जो हिसो नंढड़ो हिसो रही आहियां ऐं इनकमिंग फ्यूचर इनशा अल्लाह ऐं मेहरान टीवी सां ख़ुदि जुड़ण वारी आहियां त मूंखे तमामु ख़ुशी महसूसु थी रही आहे। ताहिरा जोए जे नाले सां असीं ॾिसो अहिड़ा ॾींहं अचनि था त असांखे असांजे अज़ीम बुज़ुर्गनि जी बि यादि अचे थी। असीं जेकॾहिं पंहिंजे 21हीं ऐं 20हीं सदीअ जे अज़ीम ॾाहे जो नालो वठंदासीं त पोइ मोहम्मद इब्राहिम जोयो साहब जेको रोशनी जो मीनार आहे जेको बुनियादी तरह सां मुअल्लम आहे ऐं असांजो स्लोगन बि इहो ई त तालीम पिरायो इल्म पिरायो सिंध संवारियो। त असांजे मोहम्मद इब्राहिम जोयो साहब जेकी जोया आहिनि उहे बुनियादी तरह सां हिकिड़ा मुअल्लिम आहिनि उन्हनि ई नई रोशनी आंदी आहे ऐं सिंध में तालीम खे फ़रोग़ ॾिनो। बिल्कुलु तव्हां तमामु सुठी पॉइंट ऐड कई आहे त मोहम्मद इब्राहिम जोयो हिकिड़ो रोशन ॾीओ आहिनि। मुंहिंजी उन्हनि सां जॾहिं मुलाक़ात थी हुई तॾहिं आउं नंढड़ी हुयमि त उन्हनि जे साम्हूं खीर जो गिलास पियो हो ऐं जॾहिं वञी उन्हनि सां गॾु वेठसि त उन्हनि मूंखे चयो त मुंहिंजी बुख उन सफ़ा उजामियल आहे ऐं नंढड़े गुल सां जॾहिं मां मिलियो आहियां त ॾिसो ही मां खीर जो गिलास ख़तमु कयो आहे। वरी पासे में जॾहिं किताब पियल आहे त हुननि जी लाइब्रेरी उन्हनि सां गॾु ई हूंदी हुई। हा त हुननि मूंखे चयो त ही मुंहिंजा दोस्त आहिनि अम्मा बबली ही मुंहिंजा दोस्त आहिनि सॼी ज़िंदगी मुंहिंजी हिननि सां दोस्ती रही आहे ऐं मां पंहिंजी क़बर ताईं हिननि सां दोस्ती कोन छॾींदुसि ऐं आख़िर ताईं मुंहिंजी हिननि सां दोस्ती सदा आबाद रहंदी। त हू अहिड़ो ॾींहुं हुया जेको उजामी कोन थो सघे। ताहिरा बिल्कुलु सही पई चवे त असांखे छाकाणि त पंहिंजे स्लोगन जे हिसाब सां किताबनि सां ई असांखे दोस्ती रखणी आहे छाकाणि त जेके आम दुनिया जा दोस्त आहिनि उहे असांखे छॾे वञनि था किथे किथे बेवफ़ाई बि कनि था पर हीउ जेको किताब आहे जंहिंजे लाइ तव्हांखे मोहम्मद इब्राहिम जोए साहब चयो आहे उहो असांजो वफ़ादार दोस्त आहे जेको असांखां वठंदो कुझु बि कोन्हे असांखे रुॻो ॾींदो आहे ॾियणु ॼाणींदो आहे। बिल्कुुलु ईशा जो तव्हांखे कीअं पियो लॻे? तव्हां न्यूज़ पढ़ंदा आहियो अॼु तव्हांखे हिते? मूंखे इलाही सुठो पियो लॻे ऐं मां त कल्ह खां इन जी तयारी में वियसि त जल्दी हाणे अॼु जो ॾींहुं अचे। महिमान महिमान आहिनि ज़ोया सां मिलणो हुयोसि
सो ज़ोया साहब मिलियमि ऐं मूंखे इलाही सुठो पियो लॻे त ऐं जेको आहे हीअ ईद वांगुरु ई ॾींहुं असां कल्चर डे बि सेलिब्रेट कंदा आहियूं इलाही बिल्कुलु मां ऐं घर में बि सभु ईअं ई मतिलबु मसरूफ़ियात इलाही लॻियूं पियूं हुयूं ऐं मुंहिंजो न्यूज़ जो अॼु ॾींहुं त न हुयो इन जे करे वरी मां चयो अॼु ॿियनि नयनि माण्हुनि सां मिलंदसि ऐं सेलिब्रेशन कंदसि ज़बरदस्त। तव्हां हिते अचण जे लाइ कहिड़ी कहिड़ी तयारी कई? ड्रेस वरिती? ड्रेस ऐं 3 ड्रेसिस वरितियूं आहिनि ऐं जेको आहे न्यूज़ में पाइणी आहे मूंखे हिकिड़ी ब्लैक कलर जी वरिती, हिकिड़ी ही वठी छॾी ऐं जेको आहे बिल्कुल जीअं हू ईद हूंदियूं आहिनि न ॿियूं ईद उल फितर थी वई, ईद उल अज़हा थी वई, बिल्कुलु एज़ इट इज़ असां इनखे बि असांखे घुर्जे त बिल्कुलु उनखे हिनखे मतिलबु जेको कल्चर डे आहे इनखे बि असां उन ई तरीक़े सां सेलिब्रेट कयूं छो जो हीअ असांजो सकाफ़त जो ॾींहुं आहे। हिन में हिकिड़ी ख़बर थी पए त असांजी कहिड़ी सकाफ़त आहे, असां छा हिन में कहिड़ा ड्रेसिस पाईंदा आहियूं ऐं ॿियूं हिन मतिलबु सिंध में हिकिड़ी इहा शइ आहे त सिंधी जेकी बिल्कुलु जेकी हिकिड़ी असली सिंधी आहे न उहा ॿारनि खे नथी अचे, जेके असांजा यंगस्टर्स आहिनि या जीअं असां आहियूं मूंखे बि एतिरी न ईंदी हूंदी ऐं छो जो प्राइवेट स्कूल मां पढ़ी आहियां त उन हिसाब सां बट हाणे मेहरान टीवी ते अची करे जेको आहे मां इलाही सिंधी सिखी वई आहियां, अदरवाइज़ मूंखे उर्दू घणी ईंदी आहे ऐं जेको आहे इंग्लिश, बसि इहे 2 शयूं मूंखे इलाही जाम सारियूं ईंदियूं आहिनि। बाक़ी सिंधी मां हाणे हिते इम्प्रूव पई कयां सिंधी खे। ऐं सम्झो पियो तव्हांखे जेको गज पियल आहे हिन वक़्तु हूअं त असांजी सिंध जो हर तबई भाङो जेको आहे न असांखे हाला खां असीं घोटकीअ खां जिकबाबाद खां ठुल खां कोहिस्तान खां त तव्हीं ॿुधायो त हीउ जेको ख़वातीन जो जेको हुनुर आहे जेको कल्चर ॾींहं जे हिसाब सां हिकिड़ो तव्हांखे सॻियूं एॾियूं कलरफुल पातल आहिनि माशाल्लाह, ऐं ॿियो तव्हांखे हीउ जेको भर्त भरियल आहे त तव्हांजो छा ख़्यालु आहे त असांजे सिंध जो भर्त ऐं सॻियूं सिंध जे कहिड़नि इलाइक़नि जो वधीक ख़ूबसूरत आहिनि? ॻोठनि वारी साइड इलाही सुठियूं हूंदियूं मिसाल कहिड़ा ॻोठ कहिड़ा हिसा? मतिलबु शिकारपुर थी वियो ऐं खैरपुर नाथन शाह थी वियो, कैन शाह इन साइड जा जेके हाला बि थी वियो, हाला जी बि इलाही बेस्ट आहिनि, हाला जी बि इलाही बेस्ट आहे। पर अॼुकल्ह मतिलबु हर ॻोठनि में जेको आहे इलाही सुठे तरीक़े सां जेको आहे उहो गज वग़ैरह हर शइ भरनि था ऐं आऊं बि मतिलबु हीअ ड्रेस ठाराए करे जेको आहे हिनजी इलाही वेट कयो त पोइ हीअ ठही करे मूंखे मिली वई। मां सम्झां थो अशरफ शायर बि असांखे पंहिंजे सिंध जे हुनरनि जे बारे में ॿुधाइणु चाहे थो। जेका ॻाल्हि कई आहे सॻी तव्हां थियूं त सॻियूं ॿारड़ी में ई मिलंदियूं आहिनि। असांजे एरिया में शाहबंदर ऐं जाती साइड कोस्टल एरिया आहे इन पासे जेके मतिलबु ॻोठ आहिनि ऐं हिकु दफ़ा वियो हुउसि उते ॾिठा त एॾियूं ख़ूबसूरत सॻियूं उन्हनि माइनि जेके ॻोठाणी ठाहियूं हुयूं या उहे जेके गज ठाहिनि थियूं या हेतिरा जेके पाइनि थियूं चूड़ा पाईंदियूं आहिनि त उते बिल्कुलु असांखे बिल्कुलु अॼु फील थींदो आहे त असांजो कल्चर जेको आहे सो माना हिकिड़ो रिच आहे ऐं जिते किथे ज़िंदा आहे। ऐं हाणे त ॾिसो नसीर साहिबु हीउ जेको मतिलबु यूनान एवेंसी जेको प्रोग्राम थियो न या हाणे पहिरीं को हिकिड़ो अलॻि अलॻि थींदो हाणे माशाल्लाह हिकु ई टाइम ते हिकिड़े स्लोगन ते कनि था पिया टोटल असांजा मीडिया जा अदारा त उहो वधीक ख़ूबसूरत थियो आहे। माण्हुनि खे हाणे जेको आहे न बाक़ाइदा अहसासु थियो जीअं अदी चए थी त भई असांजे लाइ हाणे ईद आहे बिल्कुलु जीअं ईद उल फितर आहे या ईद उल अज़हा आहे त ॿार बि हाणे हिनखे फील कंदा बिल्कुलु यादि कयो वेठा ईंदा। डिसंबर जो महीनो ईंदो ऐं इन महीने में जेको आहे त असांजी जेका असां थर्ड ईद जेका असां बाक़ाइदे आहे त हुन में हर क़ौम जेका सिंधी ॻाल्हाईंदड़ उर्दू ॻाल्हाईंदड़ टोटल जेके आहिनि पंजाबी पछतो सभु असां ॾिसंदा आहियूं त असां सां गॾु असांजे पटका पाए टोपियूं पाए असां सां गॾु जेको ऐं प्रोग्राम इहो सो वठंदा आहिनि त माशाल्लाह ॾाढो ख़ूबसूरत लॻे थो। जॾहिं कल्चर जी ॻाल्हि थिए थी त पोइ ऐं जॾहिं अजरक पाए टोपी पाए माण्हू वेहे थो त ॾाढो ख़ूबसूरत लॻे थो। तव्हां सही चई रहिया ऐं असां सां गॾु जेकी आहे बि गुलनाज़ लतीफ़ गुलनाज़ बि तव्हां ॿुधायो तव्हांखे हिते अची करे हाणे कीअं पियो लॻे? तव्हां माशाल्लाह असां जाम इंजॉय थी रहियो आहे, मज़ो अची रहियो आहे ऐं असां जेके गर्ल्स आहियूं हिननि खे ईद जी एतिरी ईद जीअं ख़ुशी हूंदी आहे ऐं कल्चर डे ते एतिरी ख़ुशी हूंदी आहे त असांखे इहो ई फील कंदा आहियूं त हा भई कॾहिं ईंदो असां सभु दोस्तूं मिलंदासीं इंजॉय कंदासीं गॾु ड्रेसिंग पाईंदासीं त माशाल्लाह असां जाम सुठो फील थी रहियो आहे, ख़ुशी थी रही आहे मूंखे। इल्म जे बारे सां तव्हांजा हिते ॾिसी करे तव्हांखे छा तव्हांखे लॻे पियो जेकी असां पंहिंजे यूनिवर्सिटी कॉलेजिस मां जेके हिन कल्चर खे कल्चर डे सेलिब्रेट कंदा आहियूं त हिन हवाले सां तव्हां छा चवंदा की कहिड़े तरीक़े सां सेलिब्रेट करणु घुरिजे? इहो ई सभु गॾिजी इंजॉय वग़ैरह। अच्छा बेसिकली आऊं टीचर हियर मुंहिंजी पोस्टिंग तेलका एजुकेशन ऑफिसर आहे टीचिंग वारे शोबे ऐं माशाल्लाह मेहरान टीवी त फ्रॉम बिगिनिंग माना पहिरीं ॾींहं खां वठी मेहरान टीवी जो स्लोगन ई तालीम आहे। हाणे हुनखे सभिनी खयो अॼु जीअं ॻाल्हि कई यूनिवर्सिटी जी या कॉलेजिस जी त माशाल्लाह असां जॾहिं प्राइमरी सतह खां इहे चीज़ूं खणूं था न हाणे ॿारनि में प्राइमरी सतह खां इहो नसीर सां पइजी वियो आहे। ॿार सिंधी टोपी पाए अचनि था अजरक पाए अचनि था
क्लासिस में हाणे इहे भरपूर नमूने सां मल्हाइनि था त उहो जेको सिलसिलो आहे सो माशाल्लाह बिट बाय बिट वञे थो हाई स्कूल ते पोइ कॉलेजिस ते पोइ यूनिवर्सिटीज़ ते त माना स्ट्रांगली मल्हाइनि पिया हाणे असां ॾिसूं पिया न कल्ह खां वठी त माण्हू माना ईअं ई अञा त डे के असांजो 2 ॾींहं पिया आहिनि पर पूरो महीनो जो आहे न ॿारनि इंजॉय कयो असांजे स्कूल में मूंखे 4-5 जॻहियुनि ते जेको चीफ गेस्ट घुरायूं त महीनो अॻु में माना ही कल्चर असांजे प्रोग्राम करे विया आहियूं ईअं ॿ-4 ॻोठनि में कल्चर जा त हुनजी जेका असां ज़ाहिर आहे हाणे तालीम आहे ई असांजो माना असुल वेपन असांजो आहे ई तालीम उते जेकॾहिं असीं हिन शइ खे इंट्रोड्यूस कराईंदासीं त ॿारनि में अॼु सिंधी लैंग्वेज जी ॻाल्हि कई सिंधी ॿोली नसीर साहब इहो बिल्कुलु आहे हिकिड़ो असां वटि घटि आहे मतिलबु माण्हू ॻाल्हाइनि था त हुन में हाणे ॾिसो वर्डिंग कहिड़ी था कनि ज्यादातर उर्दू असांजे मैसेजिंग कयूं था त असीं त मैसेज अंग्रेजी में बि लिखंदा आहियूं त सिंधी में लिखंदा आहियूं असां हुनखे माना असांखे कंहिंसां मोहबत आहे जॾहिं मैसेजिंग कंदा आहियूं त हुनमें असीं हाणे त असां वटि माशाल्लाह कीबोर्ड अची विया आहिनि सिंधी जा हाणे हुनमें मंदिड़ो है ये पहिरीं कोन हूंदा हुआ खे ञे में इहे छे छटी चे चटू इहे बिल्कुलु न ईंदा हुआ जेके पंहिंजा पुराणा लफ़्ज़ हुआ हाणे हुननि खे थोरो चेंज कयो चे चंड करे छॾियो अथनि त इहे मिलंदा कोन हुआ कीबोर्ड में हाणे त माशाल्लाह सभु अची विया हाणे त ज़ेरूं ज़बरूं बि अची वियूं आहिनि मधू शधू बि अची वियूं आहिनि त हाणे त असीं चऊं था सभिनी हिन प्लेटफॉर्म तां असीं चऊं था त भई हाणे तव्हां सिंधी में जेको उर्दू में मैसेज करियो था असांखे कंहिंखां बि नफ़रत न आहे वी लव ऑल लैंग्वेजिस बट जॾहिं सिंधी लिखो था त कीबोर्ड पिया आहिनि तव्हांजा हाणे उहे तव्हां करियो हिनखे इंस्टॉल करियो ऐं पोइ उहे तव्हां हुन सां सिंधी लिखणु शुरू कयो त तव्हांजी प्रैक्टिस थी वेंदी सिंधी लिखण जी भली थी वेंदी फिर इन ॻाल्हि खे थोरो कंटिन्यू कयूं छो जो हाणे पेरेंट्स ते डिपेंड थो करे त हू असांखे प्राइवेट स्कूल्स में ॿारनि खे मोकिले था छॾनि हिकिड़ो इंग्लिश लाइ ऐं अॼुकल्ह चाइनीज़ ॾिसो केतिरी आहे पाकिस्तान में चाइनीज़ खे बि खणी आया आहिनि हिन लैंग्वेज खे बि त बाबा चाइनीज़ बि तव्हांखे सिखणी आहे छो जो फॉरेन में असांखे इहे सभु शयूं मतिलबु इहे लैंग्वेजिस असांखे कमु थियूं अचनि पर असां सिंधी खे पोयां कंदा था वञूं त सिंधी खे असांखे अॻियां करणु खपे ऐं जीअं शाह जो रिसालो मूंखे नथो लॻे मां पढ़ी वेंदसि छो जो उनमें जेकी सिंधी उहा एॾी डिफिकल्ट आहे न ऐं मां त उन मां कुझु वर्ड्स पढ़ी सघंदसि कुझु न पढ़ी सघंदसि छो जो ऐं इहो ई आहे त ॿारनि खे जेको आहे मां पेरेंट्स खे बि इहो मैसेज ॾींदसि तव्हां पंहिंजे ॿारनि खे पहिरियां सिंधी सेखारियो छो जो सिंधी इलाही ज़रूरी आहे ॻाल्हि हाणे ॾिसो ही ताहिरा आहे तव्हां इशा आहियो तव्हां गुलनाज़ आहियो माशाल्लाह सिंधी न्याणियूं आहियो ऐं हिन वक़्तु ॾिसो ही जेको 2 पहरनि जो वक़्तु आहे पाण जेके बुर्ची खाने खे रधणो सॾींदा आहियूं असांखे केतिरियूं अदड़ियूं आहिनि जेके रंधिणे में टेलीविजन रखी या पंहिंजे स्मार्टफोन ते असांखे ॾिसनि पियूं त तव्हांखे माशाल्लाह ॾिसो जेकॾहिं सिंधी सुठी नथी अचे या नस्ल खे त जेके सिंधी खाधा आहिनि तव्हां ताहिरा ॿुधायो तव्हांखे छा थो पचाइण अचे सिंधी खाधो बेह आहिनि या लोड़ आहिनि या ईअं चइजे त पली आहे साग आहे त पंहिंजी ॿुधायो त तव्हां छा सिखी आहे कल्चरल जेके खाधा आहिनि हिन ॾींहं ते ज़रूरु असांखे ॿुधायो त जीअं असांजे वात में पाणी अचे त तव्हांखे छा थो पचाइण अचे मच्छी तरण ईंदी आहे ऐं चांवरनि जी मानी पचाइण ईंदी आहे कुकिंग मूंखे ईंदी आहे मां सिंधी खाधा सुठे तरीक़े सां पचाए सघां थी माशाल्लाह इशा तव्हां खाइण पसंद आहे जो कुकिंग कोन ईंदी आहे बिल्कुलु न एक्चुअली भाभी आहे मामा आहे सो उहे ठाहींदियूं आहिनि बाक़ी खाइण पसंदि आहे वरी ठाहिण पसंदि आहे छो जो मूंखे कुकिंग बिल्कुलु बि पसंदि आहे बाक़ी हा मूंखे मैगी वग़ैरह थी वियो उहो अचे सिंधी खाधा दाल चांवर अची वेंदा आहिनि मूंखे वाइट कलर जा जेके चांवर हूंदा आहिनि न राइस उहे मूंखे अची वेंदा आहिनि न्यूज़ पढ़णी आहे तव्हांखे त तव्हां मैसेज ॾियो जी मैसेज ॾियो न्यूज़ पढ़णी आहे हाणे तोखे तव्हांखे तव्हां मैसेज ॾियो तव्हां मैसेज कहिड़ा ॾींदा असांजी अॼु कल्चर ॾींहं ते कल्चर डे जे हिसाब सां त कहिड़ो मैसेज ॾियां तालीम जेको दिलि में आहे मां नाज़रीन खे इहो मैसेज ॾींदसि त जेको आहे पंहिंजे ॿारनि खे सिंधी तालीम ॾांहुं जेको आहे उहो अॻियां आणियो सिंधी तालीम सेखारियो ऐं ॿियो इहो आहे त जेको अॼुकल्ह नम्रता जो केस पियो हले या उनखां अलावा जेको नौशीन काज़मी सां जेको थियो आहे केस थियो आहे उनजो त छोकिरियूं अॻियां वधनि त थियूं पर जेको आहे उहे इन लाइ पोयां गैर महफ़ूज़ आहिनि उहे पोयां इन जे करे थी वञनि उन्हनि सां कुझु न कुझु ग़लति थिए पियो त मां नाज़रीन खे इहो चवंदसि पेरेंट्स खे ख़ासि करे चवंदसि त जेको आहे पंहिंजे ॿारनि ते ध्यानु रखो ऐं जिथे तव्हां उनखे एडमिशन ॾियो था
ॾियारायो था त तव्हां ॾिसो त उते उहे जेके आहिनि बिल्कुलु हैप्पी आहिनि या उन्हनि जा जेके मसला आहिनि उन्हनि जा उहे पुछंदा कयो उन्हनि खां लाज़मी इन इश्यूज़ ते उन्हनि सां डिस्कस कयो वञे। बिल्कुलु तव्हांजा बि इहे ई चवणा। ईशा थैंक यू सो मच। ऐं नसीर साहब हाणे असां जेको ऐं गुलनाज़ खां गीत ॿुधो। बिस्मिल्लाह। पोइ गुलनाज़ तव्हां असांखे जेको हिकिड़ो गीत ॿुधायो। जी असीं वठूं था साही ऐं असांजो ही प्रोग्राम जारी आहे जंहिंमें असीं पंहिंजे सिंध जे रंगनि फनकारनि ऐं सिंध जी ॻाल्हि जारी रहंदी। तालीम जिंदाबाद हुजे हुनर जिंदाबाद, तालीम जिंदाबाद हुजे हुनर जिंदाबाद, तालीम जिंदाबाद हुजे हुनर जिंदाबाद, तालीम जिंदाबाद हुजे हुनर जिंदाबाद।